उहो सिंध जो हिकिड़ो ॾाहो दानिश्वर ऐं शेख अयाज़ जे शाइरी ऐं फ़िक्र ते घण रुखियो मुतालो रखंदड़ असांजो इंतिहाई प्यारो जामी चांडियो साहिबु आहे त शेख अयाज़ ऐं सिंध जे मौज़ूअ ते अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अव्हां जे ताड़ियुनि जे गूंज में असांजो जामी चांडियो साहिबु। वॾी महिरबानी डॉक्टर फयाज़ लतीफ़। सिंध जे जदीद सिंध जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जे नाले सां मनसूब अॼोकी इन महफ़िल या वेहक में शरीक समूरा दोस्तों भेनरूं, जिए सिंध, जिए शेख अयाज़। मां आर्ट्स काउंसिल हैदराबाद जे सरवान डॉक्टर साग समेत जे उनकी पूरी सथ के दोस्तन के मुबारकबाद ॾियां थो त अॼोको ॾींहुं जेको सिंध जे हिन महाकवि जे जिस्मानी विछोड़े जो ॾींहुं आहे, उन मौक़े ते हिन अॼोकी कचहरी जो उन्हनि दोस्तनि इतमामु कयो आहे। ऐं दरअसल पंहिंजनि वॾनि माण्हुनि खे भेटाऊं ॾियण जो तरीक़ो बि इहो ई आहे त उन्हनि खे रस्मी तरह यादि न कयो वञे रुॻो, पर उन्हनि जे किरदार खे, कम खे, सोच खे, फ़िक्र खे, फ़न खे ऐं मजमूई तरह पूरे वजूद खे सेलिब्रेट कयो वञे ऐं उन खे पंहिंजे नए दौर सां मुतारफ़ करायो वञे, नई अख सां। हाणे शेख अयाज़ हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। हिकिड़ी कचहरीअ में या हिकिड़ी लेक्चर में, हिकिड़ी गुफ़्तगूअ में उकलाइण जो मौज़ू न आहे, छाकाणि त शेख अयाज़ रुॻो हिकु फ़र्दु न आहे, पर जदीद सिंध जे अदबी दुनिया जो हिकिड़ो पूरो दौर आहे। शेख अयाज़ केतिरा शानदार शाइर हूंदा आहिनि, पर दौर न हूंदा आहिनि। पर इंसानी तारीख़ में केतिरनि समाजनि में, केतिरनि ॿोलियुनि में के वॾा शाइर रुॻो शाइर फ़र्द न हूंदा आहिनि, पर पंहिंजनि ॿोलियुनि जा, पंहिंजे समाजनि जा, पंहिंजे क़ौमुनि जा हिकिड़ा दौर हूंदा आहिनि। इन करे शेख अयाज़ रुॻो फ़र्द न आहे, शेख अयाज़ हिकिड़ो दौर आहे। ऐं शेख अयाज़ जी वुसअत ऐं गहराई, उहा मौज़ूआती हुजे, जमालियाती हुजे, उहा फ़नी हुजे, लिसानियाती हुजे, तरकीबी हुजे, ओहनियाणी हुजे, असलोबी हुजे, मानवी हुजे, सकाफ़ती हुजे, दाख़िली हुजे, ख़ारिजी हुजे, ये सभु जेके ॾिसाऊं आहिनि उनखे जे परखियूं त ज़ाहिर आहे उन मां हिकिड़ी जे बि जुज़वियात में वञिबो त वॾियूं वेहकूं खपनि। इन करे मां अॼोकी हिन कचहरीअ में सिर्फ़ु हिकिड़ो पासो खणणु चाहींदुसि त जीअं उनखे निभाए सघिजे। ऐं हिकु पासो बि सॼो नथो खणी सघिजे हिकिड़ी कचहरीअ में, हिकु पासे जो बि हिकु पासो जेको हिते बैनर ते लिखियलु आहे त शेख अयाज़ ऐं सिंध। माना शेख अयाज़ जे तसवर जी सिंध कहिड़ी हुई, इहो मौज़ू थींदो। पर ज़ाहिर आहे त इन मौज़ू खां अॻु में कुझु बुनियादी ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं त जीअं इहो इन मौज़ूअ जी जो पस मंज़र, पेश मंज़र चिटो थी बीहे। क्लासिकल दौर जेको दुनिया जे समूरे दुनिया जे ॿोलियुनि जे अदब जो, असां वटि हिकिड़ो इस्तिलाह ॾाढो ग़लति मफ़हूम आम थी वियो आहे, उनखे चइबो आहे आलमी अदब। दुनिया में को बि आलमी अदब नाले अदब मौजूदु आहे ई कोन। अदब जेको बि थींदो आहे उहो मक़ामी थींदो आहे, पंहिंजे धरती ऐं ॿोली मां फुटंदो आहे, तख़लीक़ थींदो आहे, पोइ उहो पंहिंजी वुसअत आफ़ाक़ी करे छॾींदो आहे, उहो पंहिंजी वुसअत काइनातगी करे छॾींदो आहे। पर अहिड़ो को बि अदब न आहे जंहिंखे धरती ऐं पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजा बुण बुनियाद न हुजनि ऐं उहो रुॻो आलमी हुजे। इन करे असां वटि हिकिड़ी दुनिया में हिकिड़ो मफ़रूज़ो फैलायो वियो आहे त हीउ मक़ामी अदब आहे, हीउ आलमी अदब आहे। दुनिया जो हर वॾो अज़ीम मक़ामी अदब ई दरअसल आलमी अदब हूंदो आहे। इन करे इहो मफ़रूज़ो इनखे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे।
हाणे उहे जेको शेख हयाज़ जे तसवर जी सिंध खां अॻु में जेके नुक़्ता मां वज़ा करणु चाहियां थो त क्लासिकल दौर सॼो ऐं पोइ उहो हिंदुस्तान जो हुजे, उहो यूनान जो हुजे, उहो रूमी तहज़ीब जो हुजे, उहो अरबन जो हुजे, फ़ारसी जो हुजे, उहो यूरोपी ॿोलियुनि जो हुजे, इंडो आर्याई ॿोलियुनि जो हुजे, दुनिया सॼीअ में क्लासिकल दौर चीनी ॿोली हुजे, दुनिया में जेके ॿोलियूं आहिनि ऐं केतिरियूं ॿोलियूं असां ॼाणूं था ॿोलियूं असांखे ख़बर न आहे, दुनिया में केतिरनि ॿोलियुनि में केतिरो अज़ीम अदब आहे असांखे ख़बर न आहे। असांखे फ़क़ति उहा ख़बर आहे जेतिरो तर्जुमनि जी सूरत में आयो आहे या अदबी तारीख़ुनि जी सूरत में आयो आहे। असांखे बदनसीबी आहे त असांखे ख़बर पइजी सघे बि नथी त दुनिया जे हेतिरनि ॿोलियुनि में छा छा न लिखियो वियो आहे, इहा असांजी बदनसीबी आहे। पर ख़ुशनसीबी इहा आहे त उन मां घणो विरसो मुंतक़िल थियो, उनजो तारुफ़ थियो। जेकॾहिं मां ॿिए सॼे वक़्त खे बचाइण लाइ ॿी दुनिया जे तहज़ीबुनि ऐं ख़ितनि जे क्लासिकल रिवायत खे छॾे फ़क़ति ओभर जी रिवायत खे खणा त जीअं अञा नैरो डाउन कयां ॻाल्हि खे त असांजो क्लासिकल जेको विरसो आहे उहो घणे भाङे फ़ारसी में ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि, सिंधी ॿोली में बि, पंजाबी में, सराइकी में, हिंदी में, संस्कृत में न, उहो अञा हिकिड़ी ॿी रिवायत आहे। पर हिंदी जी ॻाल्हि थो कयां, घणे भाङे तसौफ़ जो मौज़ू, वेदांत जो मौज़ू हावी मौज़ू रहियो आहे। इन करे इश्क़ आहे त बि उन ज़मीन में आहे, मुहबत आहे त बि उन ज़मीन में आहे, तख़य्युल आहे त बि उन ज़मीन में आहे, वजूद आहे त बि उन ज़मीन में आहे। जेके बि उन मज़मून ऐं मौज़ू खयां उहे घणे भाङे उन पंहिंजे उन फ़िक्री ज़मीन मां खयां मौज़ू। जेको जदीद दौरु आयो, जंहिंखे जदीद चऊं था अदब जी रिवायत तौरु, ऐं उहो आलमी सतह ते चऊं था दुनिया जे सभिनी ख़ितनि में, उहो 14-15 सदी खां दुनिया में उनजो अहया शुरू थियो। इटली में बुकेशो पैट्रियार्च उनजा पहिरियां नक़ीब हुआ, अञा फ़लसफ़ो न आयो। हूअं यादि रखणु खपे त फ़लसफ़ो ऐं साइंस बाद में कमु शुरू था कनि, सभ खां पहिरीं शाइर कमु शुरू था कनि। शाइर वटि हिन काइनात सां जेको उनजो तालुक़ु आहे, संसार सां, पंहिंजे माहौल सां, त यूरोपी निशाते सानिया में जेको पहिरियां नक़ीब हुआ नए दौर जा, उहे फ़लसफ़ी ऐं साइंसदान बाद में आया, उहे पहिरियां अदीब शाइर हुआ। डिवाइन कॉमेडी बि डांटे लिखी सभ खां पहिरीं। जन्नत जो सैर करे थो वर्जिल, रूमी तहज़ीब जो वॾे में वॾो शाइर, ऐं उन्ही सैर में डांटे ख़ुदा जी जन्नत जो मज़ाक़ थो लाहे, उन कॉमेडी करे पेश थो करे। हिन में त का सीरियस शइ आहे ई कोन। हाणे हैबत ही जन्नत जी हिकिड़ी, ऐं जन्नत माना वॾे में वॾी हसरत बि जन्नत आहे, वॾे में वॾी उनखे शाइर तख़य्युल उन कॉमेडी करे छॾे थो। उहो तव्हां पढ़ी ॾिसिजो ऐं कमाल आहे। पोइ हुन जे पादाश में उनखे सज़ा ॾिनऊं त वरी मोटी न सघियो फ्लोरेंस। मां हिते ॻाल्हि पहिरीं इहा थो करणु चाहियां त जेको अदब जो जदीद दौरु आयो, जंहिंजो तसलसुल सिंध में वॾो नक़ीब शेख हयाज़ थी उभरियो, उहो सम्झणु ज़रूरी आहे। पहिरीं उहो न सम्झिबो त हिन जी वॾाई सम्झी कोन सघिबी। उहा इहा आहे त मेटाफिज़िक्स जो डिपार्चर थियो, जेतोणीकि उहो अॼु बि आहे। अॼु बि माण्हू मञनि था त माफ़ाकुल फितरत वजूद आहिनि। अॼु बि माण्हू असां उनजो एतिराम कयूं था, जिन खे अक़ीदो आहे असांखे उनजो एतिराम कयूं था। पर फूको जे ॿोलीअ में जेको एपिस्टीम हो, जेको आलमी तफ़क्कुर जो निज़ाम हो, उहो एपिस्टीम निशाते सानिया में उहो तहलील थियो, उहो वियो हलियो साइंसी इनक़लाब में वियो हलियो। हाणे अॻे त माण्हुनि खे सभु कुझु आसरो हो आसमाननि खां, हाणे माण्हू खे ख़बर पई त सभु तोखे पाण करिणो आहे। हे सभु मसइला आहिनि बि तुंहिंजा, पैदा बि तो कया आहिनि, हल बि तूं कंदे।
कंदे बि अकुल ऐं तदबीर सां। ऐं इन्हीअ शइ वजूदी बहिरान पैदा कयो इंसान जो, त हे मुंहिंजे वस में त एॾो आहे कोन, एॾो जो मुंहिंजे उतां कुलनि ते ॿार विधो आहे, मां त इहे सभु शयूं नथो करे सघां। हाणे इन में घणियूं रिवायतूं पैदा थियूं, पर इन सॼे दौर मंझां ह्यूमनिज़म जी तहरीक पैदा थी। ह्यूमनिज़म जी तहरीक छा आहे? उहा दरअसल उन दौर जे जेका अदब जे दुनिया अंदरि जेका जदीदियत आई, जेको जदीद इंसानु आयो, वरी रोमानियत जी तहरीक, उन खां न्यू क्लासिकल जो दौरु, हिकिड़ा लाड़ा उथंदा विया। इहे सभु लाड़ा जुज़वियात में हिते टाइम कोन्हे, पोइ रियलिज़म, सुरियलिज़म, प्रोग्रेसिव तहरीक, सभु शयूं छाजी पैदावार आहिनि? हिकु इदराक ते ॿधल आहिनि त इंसानु आज़ादु हुजे, इनफ़रादी तौर बि, इंसान जी समाज बि आज़ादु हुजे, हुन जी क़ौम बि आज़ादु हुजे, हुन जो वतन बि आज़ादु हुजे। हाणे हिकु नई दुनिया जी तश्कील ऐं तामीर थियण जो सफ़र शुरू थियो, जंहिंमें फ़र्द बि आज़ादु हुजे, क़ौम बि आज़ादु हुजे, वतन बि आज़ादु हुजे। ऐं इहो दौरु, इहा सॼी तहरीक आहे ह्यूमनिज़म जी। ऐं पोइ उहा आज़ादी ॿियनि क़ौमुनि जे टकराव में न हुजे, उन सां हम आहंग हुजे। पोइ ईअं जेका कांट चयो परपेचुएशन ऑफ ग्लोबल पीस, सॼी जहान में, आलम में, जेको लतीफ़ साईं चयो त आलम सभु आबाद करी, उहा त ख़्वाहिश थी, हिकिड़ी दुआ थी, पर थींदो कीअं इहो 19वीं सदी जे ऐं 18वीं सदी जे फ़लसफ़े सुवाल हथ में खयो। आलम सभु आबाद करी, उहो थींदो कीअं? ख़्वाहिश सां त कोन थींदो, दुआ सां त कोन थींदो, तदबीर सां थींदो। तदबीर आहे कहिड़ी? उहा इहो आहे इंसान जे तफ़कुर जो जदीद दौरु। त मां बि आज़ादु हुजां, मुंहिंजी क़ौम बि आज़ादु हुजे, मुंहिंजो वतन बि आज़ादु हुजे, मुंहिंजा माण्हू बि आज़ादु हुजनि ऐं जग बि आज़ादु हुजे। इहो हिकिड़ो नई दुनिया जो तसवुरु हो, जंहिं सियासत नई पैदा कई, फ़लसफ़ो नओं पैदा कयो, समाजी इल्म नवां पैदा कया, समाजी शऊर नओं पैदा कयो, ऐं उन नई शाइरी, नओं अफ़सानो, नओं नावल, नओं अदब। ऐं अदब रुगो सिन्फ़ुनि जो मोहताज न आहे, तख़लीक़ियत कंहिं सिन्फ़ जी मोहताज न आहे। जेको बि अदब जो जहान आहे, उहो सॼो हिन में हिकिड़ी आहे। त शेख ख़यास सिंध जे समाज अंदरि जंहिं रिवायत जो वॾो नक़ीब थी उभरियो, उहा ई नए इदराक जी, नए आज़ाद इंसान जी, नए समाज जी, नए क़िस्म जे वतन जी, ऐं नए क़िस्म जे क़ौम जे तसवुर जी, ऐं नए क़िस्म जे आलम जी जो तसवुरु हो, जेको अयाज़ खां अॻु में ठही जुड़ी बीठो हो दुनिया में। पर वॾनि शाइरनि 20वीं सदीअ में उन में पंहिंजा रंग भरिया। ऐं 20वीं सदी हिकिड़ी गैलेक्सी आहे। हाणे ॿिया कहिड़ा शाइर आहिनि जेके असां सॼाणूं, उहे असांजी बदनसीबी आहे। पर अयाज़ जंहिं दौर में, जंहिंजी मां तफ़सील खे अचां थो, निरोधा आहे, पैबलता, मिटी साॻी आहे, काज़ी नज़रुल इस्लाम आहे, टैगोर ॿियो मिज़ाज आहे, टैगोर वरी बि रूहानी आहे। इन करे टैगोर बंगाल जे नई निशाते सानिया जो नक़ीब न आहे घणो, काज़ी नज़रुल इस्लाम उहो शेख ख़याज़ आहे उते जो, या हू हुते शेख ख़याज़ आहे। क्लासिकल दौर खे जोड़े हिकिड़ो नओं दौरु पैदा कयईं। गुज़िरियल महीने मुंहिंजी ढाका यूनिवर्सिटी में इन ते गुफ़्तगू रखियल हुई काज़ी नज़रुल इस्लाम ते, पर मां पंहिंजी कैफ़ियत वालदा जे करे इन शइ करे वञी कोन सघियुसि। ऐं पोइ मां तहरीर में हिते ॾेई छॾींदुसि, उहो बि छपींदा। मेरा दागिस्तान, रसूल हमज़ा तोफ़, रसूल हमज़ा तोफ़, निरोधा, काज़ी नज़रुल इस्लाम, महमूद दरवेश, फ़लस्तीन, गार्शा लोरका, नाज़िम हिकमत। नाज़िम हिकमत जो पूरो हिकिड़ो मंज़ूम नाविल आहे, मंज़ूम नाविल। इसा खे ॾेखारियो जॾहिं मां पहिरियों वठी आयो हुउसि तुर्की मां, उहो सॼो शहरियत में आहे, मंज़ूम नज़्म आहे, हिकिड़ो तवील नज़्म आहे नाविल जे फॉर्म में, जेको हुन पंहिंजे वतन खे ट्रिब्यूट कयो आहे त मुंहिंजो वतन कीअं आहे। उहो सॼो नाज़िम हिकमत हिकु तवील नज़्म में, हिकिड़े नाविल जे फॉर्म में, हुन पंहिंजे वतन जी शिकिल शबीह
हिकिड़ो वतन तुर्की जे सरज़मीन ते आहे, ॿियो वतन हुनजे किताब में आहे, त उहो मुंहिंजो वतन कीअं हुजे। ऐं शाइर में इहा कमाल थींदो आहे त शाइर ज़मीन ते जोग्राफियाई वतन जो सिर्फ़ु ताईं महदूद न रहंदो आहे। शाइर उन जोग्राफियाई वतन जे अंदरि पंहिंजे तख़युल जो, पंहिंजे आदर्शनि जो वतन तख़लीक़ कंदो आहे, जंहिंखे समाज उन में रंग भरींदो आहे। मां जिन मिसाल ॾियां थो त इन कहकशां में, इन गैलेक्सीअ में शेख हयास आहे। असांजी ख़ुशबख़्ती हुई त सिंध जे सरज़मीन ते बि हिकिड़ो इन पाए जो ऐं उन्हनि जे सफ़ जो, उन्हनि जे वॾे दर्जे जो, ऐं इन मां को बि नंढो वॾो न आहे, सभु वॾा आहिनि, इन करे मां कंहिंखे नंढो वॾो थो, इन में फ़र्क़ु ज़रूरु आहिनि, करे ॿिए मौक़े ते करे सघूं था त फ़र्क़ु ॿिन्ही में, सभिनी में कहिड़ा आहिनि फ़र्क़ु। हाणे इहो तफ़कुर ऐं सिंध जो समाज छा ते बीठल हो 1843 में ताईं, त सिंध मीरनि जे साहिबी में हुई, माना हिकिड़ो रिवायती क़बाइली समाज हो, क़बाइली रियासत हुई। ऐं इहो जेको सिंध में नेशनलिज़म जो जेको इहो तरीक़ार आहे, इन सां मूंखे सख़्तु हमेशह मसइलो रहियो आहे त पंहिंजे माज़ी खे एॾो ग्लोरीफाई करण जी का ज़रूरत कान्हे, जेतिरो ज़रूरत आहे एतिरो कजेसि। माज़ी में क़बाइलियत आहे, माज़ी में जागीरदारी आहे, माज़ी में जहालत आहे, माज़ी में अक़ीदे परस्ती आहे, माज़ी में तबक़ाती समाज आहे, माज़ी में सिन्फ़ी जबर आहे, माज़ी में छा छा न आहे, माज़ी में भयानक। इन करे सभु कुझु शानदार आहे असांजो, इहा ग़लतफ़हमी आहे, इहो रोमांस असांखे गुमराह कंदो। उन में हसीन अंसर बि आहिनि, हसीन रिवायतूं बि आहिनि, उहे असांखे प्यारियूं आहिनि, पर जेके हेठि शयूं पासा आहिनि। त सिंध जो समाज अंग्रेज़ दौर में हलियो हो, हिकिड़ी साम्राजी कॉलोनियल दौर में हलियो हुयो, ऐं ज़ाहिर आहे कॉलोनियल जेको दौरु आहे, बेठकती दौरु, उहो चाहींदो, उहो सभ खां पहिरियों कमु इहो कंदो आहे त उहो मक़ामी माण्हूअ खे अहसास कमतरी ॾींदो आहे, त मक़ामी माण्हू इस्तेमार खे ॾिसी फ़ख़ुरु करे ऐं पंहिंजो पास पंहिंजे माहौल ते शर्मिंदो थिए। सभ खां पहिरियों इस्तेमार, उहो इस्तेमार अरब हुजे, उहो फ़ारस जो हुजे, उहो रूमी हुजे, उहो यूनानी हुजे, उहो हिंदी हुजे, उहो केरु हुजे, अंग्रेज़ रूए ज़मीन जो इस्तेमार जॾहिं बि दुनिया में किथे काहूं करे वियो आहे, उन मक़ामी माण्हूअ खे अहसास कमतरी ॾिनी आहे त तूं कमतर आहीं, तूं पंहिंजो पाण खे हक़ीर सम्झ ऐं तूं ख़ुशबख़्ती सम्झ त असां तो वटि हली आया आहियूं। अॼु बि असां वटि जेको जेका बाक़ियात आहे इस्तेमार जी, उहा कहिड़ी आहे, जेका पंहिंजी ॿोली सां प्यारु नथी करे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु नथी करे, पंहिंजे रिवायतुनि सां प्यारु नथी करे, हुनखे हाणे हुनजी मजबूरी आहे त अंग्रेज़ थी सघे नथो। हुनजी हिकिड़ी मजबूरी आहे रुॻो त हू अंग्रेज़ थी न सघे, बाक़ी हुनजी सॼी ख़्वाहिश आहे त मां उहो अंग्रेज़ हुजां, छो त उहो तव्हांजे सुती में विझी वियो उहा अहसासु। इस्तेमार ॿियो छा कंदो आहे, इस्तेमार मक़ामी माण्हूअ खे पंहिंजे तारीख़ जे जोहर खां कढी छॾींदो आहे, हुनजी यादगिरी वेंदी हली आहे, हुनजी कलेक्टिव इज्तिमाही मेमोरी वेंदी हली आहे, ऐं उन में पंहिंजी इस्तेमारियत जो फ़िक्र जोहर विझी ॾींदो आहे। घणी शयूं त हीउ जेको 20वीं सदी जो दौरु हो ऐं इनक़लाब फ्रांस खां पोइ दुनिया में पहिरियों दफ़ो क़ौमी रियासत जो तसवुरु उभरियो। अॻ में त शहनशाह तूं न, किथे ई क़ौमी रियासत, या क़बाइली रियासत हूं या शहनशाह तूं, दुनिया में का बि क़ौमी रियासत मौजूदु न हुई, छाकाणि त जागीरदारी में क़ौमी रियासत थी सघे ई नथी। या टाइनी नंढियूं क़बाइली रियासतूं या वॾियूं अजगर जागीरदार रियासतूं, बादशाह तूं, मोनार्की, शहनशाह तूं। हाणे इनक़लाब फ्रांस खां पोइ क़ौमी रियासत अची वई, ह्यूमनिज़म जी तहरीक खां ऐं जदीद फ़िक्र में इंसान जे आज़ादी जो तसवुरु आयो, समाजनि जी तसवुरु आज़ादी जो आयो, क़ौमुनि जी तसवुरु आज़ादी जो आयो। इन करे आज़ाद इंसान, आज़ाद समाज ऐं आज़ाद क़ौम, वतन हिकिड़ो तसवुरु उभरणु शुरू थियो। इन में घणियूं रिवायतूं आहिनि। इन सॼे पस मंज़र में शेख अयाज़ उभरे थो, ऐं ईअं त हाणे न आहे त को अयाज़ जो उभरी आयो त को हो बसि करे वेठा वेठा हूंदा, हो जेके जहालत जूं क़ुवतूं आहिनि उहे बसि त कोन करे वेंदियूं। हे जेको लफ़्ज़ आहे रुजअत, मतिलबु छा आहे? रुजअत माना पोइ ते धिकीदड़,
रुजअत पसंद माना जेको तव्हांखे अॻिते वधण खां रोके, जेको तव्हांजे पेरनि में वंग विझे, जेको तव्हांखे नफ़्सियाती तरह, एहसासाती तरह, इल्मी तरह, फ़िक्री तरह, रूहानी तरह, समाजी तरह, सियासी तरह, मुआशी तरह तव्हांखे चवे त सभु कुझु माज़ी में भलो हो, माज़ी हसीन हुई। इक़बाल इतफ़ाक़ सां हुन मुलाक़ात मुमकिन आहे, जे सिधो कंहिं फोरम ते जे मिलूं मुलाक़ात थिया त हुन खां पुछिजे हा, एतिराम बि कजे सा, वॾो शाइर आहे, मां हुनजो वॾो मुतरफ़ बि आहियां, पर हे जेका तो पैदा कई आहे मुस्लमाननि जी नरगसियत, त अहिड़ा अज़ीम हूंदा हुआ, अहिड़ो कमाल, उहो कहिड़े ज़माने में हूंदा हुआ? हा, नबी साईं जे दौर में बि अज़ीम हुआ, ख़िलाफ़त जे दौर में बि अज़ीम इंसान हुआ, बाद में बि हुआ, पर मजमूई तरह ख़िलाफ़त जे 30 सालनि खां पोइ उमवी दौर, अब्बासिन जो दौर, सल्जोकिन जो दौर, तुर्कनि जो दौर, मुग़लनि जो दौर, मिस्र में फातिमी, ये सभु जेके कहिड़ो ज़मानो आहे जेको असांखे ॿुधायो त जंहिंमें का रियासत भली हुई, को समाज भलो हो, को इंसान आज़ादु हो, सुठा इंसान हुआ, शानदार इंसान हुआ, उहे असां लाइ क़ाबिल एहतराम आहिनि। पर हिकिड़ी कूड़ी नरगसियत, माण्हुनि खे लॻे त वञ भेणा, पर माज़ी एॾो कमाल हो, हाणे त माण्हू कंहिं कमाए कोन्हनि, ख़बर थी पए न, वरी बि टको पैसो चङो हाणे आहे, वरी बि टको पैसो आज़ादियूं हाणे आहिनि, वरी बि टको पैसो शयूं हाणे बहितर आहिनि, माज़ी में छा रखियो? हे त बेरहम बादशाहनि, शहनशाहनि, कातिलनि, रहज़ननि जा ज़माना हुआ, जिन समाजनि खे ॿिया त ठहियो ज़माना अहिड़ा त हुआ न जो मुस्लमाननि जे तारीख़ जा वॾे में वॾा आलिम उन्हनि खे सभिनी खे कोड़ा लॻा, पोइ कहिड़ो ज़मानो बहितर हो? अल राज़ी खे पंहिंजे मथे में किताब हणी मथो अंधो करे छॾियऊं, इब्न सीना आख़िरी 12 साल लिकंदो पियो वरितो, इब्न रुशद खे मस्जिद जे ॿाहिरि पाए ॿधऊं त हिनखे थुकूं हणो, पोइ सीअ में सिल में मरी वियो। फाराबी सां तव्हां छा कयो? नाला रखण था वञो। इन करे सुठा ऐं अज़ीम इंसान हुआ, यकीनन हुआ, फ़र्द हुआ, मजमूई तरह माज़ी जो तसवर पेश करण त माज़ी कमाल हो, इहो वॾे वॾो कूड़ आहे। उहो क़ौम जे नाले में कजे, मज़हब जे नाले में कजे, फ़िरके नाले माज़ी अज़ीम हो, या सॼी ग़लति कथा आहे। त हाणे जॾहिं हे नओं दौरु आयो दुनिया में, जंहिंमें पंहिंजे वजूद जी दरियाफ़्त हुई, पंहिंजे समाज जा ख़्वाब हुआ, ऐं पंहिंजे वतन ऐं क़ौम जा आदर्श हुआ, ऐं इंसान ज़ात जा आदर्श हुआ, इहे उहे अंसर हुआ जेके जदीद दौर जा बुनियाद साबित थिया। ऐं मां हाणे बहितरात मिसाल ॾींदो, पोइ उन में ॻाल्हि सम्झाईंदो हलां। अयाज़ जे शेरनि मां चंदी नज़म पढ़ी सघिबा, छो त ज़ाहिर आहे त हिकु हिकु नज़म वक़्तु लाणे थो, भली 20 भेरा पढ़ियल हुजे, सम्झाइबो खोले ॻंढियूं त उनखे टाइम लॻंदो। अयाज़ साहिब जो मशहूरु नज़म आहे, तव्हां पढ़ियो हूंदो, रण ते रिमझिम में, उन खे मानवी ॻंढियूं खोलियूं था उनजो, हालांकि ॾाढो सादो शुद्धो आहे। और इहो फ़र्द जी ललकार हुई, इहा हिकिड़े उभरंदड़ दौर जी ललकार हुई, ऐं उन वींदड़ दौर खे जेको पाण खे बचाइण लाइ जतन करे रहियो हो, ऐं बज़ाहिर प्रिटेंड करे रहियो हो, त उहो वॾो ताक़तवर आहे। हर ढहंदड़ दीवार ॾिख ॾींदी आहे त मां वॾी मज़बूत आहियां। अयाज़ चए थो, रोक जे रोके सही, इहो पंहिंजी ज़ाती ॻाल्हि थोरी थो करे, हिकिड़े नए दौर जे शऊर खे, नए दौर जे आवाज़ खे, नए दौर जे तफ़क्कुर खे, नए इंसान जी पुकार खे, नए दौर जे आदर्श खे जो नक़ीब थी, हू हुन सां मुखातिब आहे, उन सभिनी कुवतुनि सां, जंहिंमें चए थो, रोक जे रोके सघीं, सॾ खे के हद नाहिनि जो उहे टोड़े सघीं। हाणे हिते शाइर जी शाइरानी अज़मत बि सिटनि में हलंदी थी हले, ऐं तख़य्युल ऐं ख़्याल बि, त हिन नए ईंदड़ दौर खे अयाज़ सम्झे थो त रोकणु मुमकिन आहे। इन करे हुन जी ललकार में इहो वेसाह आहे त हिन खे ई खटिणो आहे, हुन खे न खटिणो आहे। इन करे रोक जे रोके सघी में लिकियल एतमाद आहे, वेसाह आहे, त हो हाराईंदड़ कुवतूं आहिनि। रोक जे रोके सघीं, सॾ खे के हद नाहिनि जो उहे टोड़े सघीं, आऊं जो आवाज़ आहियां। हिते आऊं छा फ़क़ति शेख मुबारक अली शेख अयाज़ आहे, उहो बि आहे, पर इहो दौर बि आहे। शाइर
पंहिंजो इनफरादी आदर्श ऐं वजूद ऐं पंहिंजे दौर खे मिलाए हिकु गॾियल आवाज़ थो पैदा करे, जंहिंमें अयाज़ फ़र्द बि आहे ऐं अयाज़ जो सिंध जो नओं उभरंदड़ हिकिड़ो समाज जो आवाज़ ऐं दर्द बि आहे, दौर बि आहे। आउं जो आवाज़ आहियां, ज़िंदगीअ जो राज़ आहियां, थो वञा मां दूर ताईं। हू महदूद आहे, हुनखे ख़बर आहे त हू महदूद आहे, ऐं हीउ जेको सॾु आहे इहो वसी आहे। थो वञा मां दूर ताईं, मोड़ जे मोड़े सघी। तव्हां हुनजे सिट सिट में लफ़्ज़ लफ़्ज़ में तारीख़ जो वेसाह ऐं इदराक त ॾिसो त हू केॾे एतमाद सां इहो चई रहियो आहे, लर्ज़िश न आहेसि, पंहिंजो पाण ते को शक न आहेसि, पंहिंजे दौर ते शक न आहेसि, पंहिंजे पूरे शऊर ते शुआर ते वेसाह अथसि त इहो ई खटंदो। वक़्तु जो दरियाह आहे। हाणे तव्हां शाइराणो हिते कमाल ॾिसो। हाणे वक़्तु, हिते वक़्त खे छा थो चवे? हो ज़मान बज़ाहिर हे वक़्तु हिन घड़ी वारो न आहे। वक़्त जो मतिलबु आहे तारीख़ जो जोहर, जंहिंखे तारीख़दाननि चयो स्पिरिट ऑफ सिविलाइज़ेशन, विल्डुरान चयो स्पिरिट ऑफ सिविलाइज़ेशन, रूह असर। तारीख़ जो जोहर छा आहे? हे वक़्त जी ॻाल्हि थो करे। हाणे वक़्तु छा आहे? चए थो जाहिल कुवतुनि खे चए थो, जाबिर कुवतुनि खे चए थो त वक़्तु साकिन थोरी आहे, बीठल थोरी आहे ऐं बीह थोरी सघंदो। वक़्तु दरिया आहे, उन में उथल आहे, उन में छोलियूं आहिनि, रवानी आहे, उन ताज़गी आहे। हाणे इहे सभु अंसर जेके दरिया में हूंदा आहिनि, इहे नए दौर जा अंसर आहिनि। उन में उथल आहे, उछल आहे, लहरूं आहिनि, वहकिरो आहे तेज़ ऐं ताज़गी आहे, फ़रहत आहे। सॼो जमालियाती फ़िक्री निज़ाम हू हिकु सिट में शाइर पंहिंजी कीअं थो पेश करे सघे। वक़्तु जो दरियाह आहे, रोज़ो शब पाए रहियो आहे। चए थो ख़बर नथी पवे त इहो केॾो तेज़ सां काहींदो पियो अचे। रोज़ो शब पाए रहियो आहे, उहो काहींदो पियो अचे। तूं उनजो इनकारी आहीं, तूं सम्झण खां क़ासिर आहीं त कहिड़ो दौर पियो अचे ऐं तूं कंहिंखे पियो रोकी ऐं कंहिंजी नक़ीब थियो बीठो आहीं। पेर पंहिंजा सिट ॾिसो। हाणे जेकॾहिं वक़्तु तेज़ वहकिरे वारो दरियाव आहे त हुननि कुवतुनि खे चवे थो पेर पंहिंजा खोड़जे खोड़े सघी। तव्हां कॾहिं इमेजिन त कयो वहंदड़ दरिया में केरु थो पेर खोड़े सघे? हाणे हिते शाइराणो कमाल ॾिसो त वहंदड़ दरिया खे तशबीह ॾेई, वक़्त खे वहंदड़ तेज़ दरिया सां तशबीह ॾेई ऐं समाज जी रुजत पसंद कुवतुनि खे चए थो पेर पंहिंजा खोड़जे खोड़े सघी। हुनखे ख़बर आहे त हे न बीह सघंदा। इहो तारीख़ जो इदराक आहे। कंहिं मथां बंदूक थो ताणी मियां, हर वॾो जेको आवाज़ उथे थो, समाज जूं जेके इहे रहज़न कुवतूं इहे उभो थियूं बीठियूं बीठियूं, काफ़र 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 काफ़र, न वियो न वियो न वियो, हे फिटाईंदो, हे तबाह कंदो, हीउ कंदो। हर नए आवाज़ खे रहंदड़ दौर पंहिंजे ख़ौफ़ मंझां उनजा हलाउं थो करे। अयाज़ तो उनखे ललकारे चए थो कंहिं मथां बंदूक थो ताणी मियां, छा नथो ॼाणी मियां, सिज तुंहिंजे वस न आहे। ऊंदहि जे कुवतुनि खे चए थो त जेको सिज आहे, तूं त ऊंदहि ते बि फ़ख़ुरु करी न, तुंहिंजो सॼो कुझु फ़ख़ुरु ऊंदहि ते आहे न। वो जो मखदूम जो असल शेर मां पढ़ंदो आहियां, मूंखे वणंदो आहे। मखदूम मुहिद्दीन जो शेर आहे त रात के माथे पे आज़रदा सितारों का हुजूम, सुबह दरख्शां के तुलू होने तक है। तो रात जे माथे निड़ ते चमकंदड़ सितारो टपा छा लाइ पिया ॾियो? आयो छा ते? आयो रात जे निड़ ते। इहो जीअं भई राति तव्हां को पुछंदो कोन। चए थो सिज तुंहिंजे वस न आहे, ताव तुंहिंजे वस न आहे, वाव तुंहिंजे वस न आहे। हाणे सिज, ताव, वाव इहे अलामती मानवियत जूं शयूं आहिनि, इहे अलामती आहिनि, सीगा आहिनि। सोच जो फैलाव तुंहिंजे वस न आहे, वक़्तु वेलकम, वक़्तु सरकश आ अज़ल खां। हाणे हिते छा थो चवे अयाज़ त जमूद, जहालत, ज़ुल्म, इस्तेहसाल, तारीकी, इन में को तलातुम कोन्हे। छो त हो नुमाइंदा जमूद जा आहिनि, पर जेको वक़्तु आहे, ज़मानो आहे, उहो छा आहे? उन में सरकशी आहे। हर उभरंदड़ नओं दौर सरकश थींदो।
चए थो वक़्तु सरकश आ अज़ल खां सिर उन्हीअ जो फोड़े सघे छो नथो सम्झी अयाणा। हीअ मां सिट बज़ाज़ी करणु चाहियां थो। अयाणा छो पियो चई हिननि खे? तारीख़ जी जो हर जाहिल फ़र्द हुजे या तबिको हुजे या गिरोह हुजे, हर जाबिर फ़र्द हुजे गिरोह हुजे, हर ज़ालिम फ़र्द हुजे गिरोह हुजे, उहो सभ खां पहिरीं जाहिल हूंदो आहे, पोइ उन जे करे ई उहो जाबिर हूंदो आहे। जे उहो जाहिल न हुजे त उहो जाहिल हाणे हिन निसाबी माना में न त लिखी पढ़ी ॼाणंदो आहे, लिखी पढ़ी त सभु हरामी ॼाणंदा आहिनि। जाहिल हिते इदराक जे माना में आहे। त चए थो छो नथो सम्झी अयाणा तो पुॼाणा भोए न भाणा वक़्तु जेको ज़िंदगी आहे। ऐं ज़िंदगी अलामत आहे न छाजी? तहरुक जी, तब्दीलीअ जी, तलातुम जी, अवसर जी, तरक़ीअ जी, अॻिते वधण जी। ज़िंदगी लफ़्ज़ में ताज़गीअ जी, ज़िंदगी लफ़्ज़ जे अंदरि इहे सभु अंसर मौजूदु आहिनि। माण्हू चवंदो हीअ शइ जीअरी आहे, ताज़ी हूंदी, ऐं हीअ मरी वई आहे शइ। चए थो वक़्तु जेको ज़िंदगी आहे, हा उहो ई वक़्तु तुंहिंजो मौत आहे। चए थो तूं इन इदराक खां अयाणो आहीं न, इन इदराक खां तूं महरूम आहीं, सम्झी सघीं त इहो जेको वक़्तु जंहिंखे तूं मञी कोन थो, जंहिंजी सरकशी खे सम्झी कोन थो, इहो ई वक़्तु तुंहिंजो तारीख़ी तरह मौत साबित थींदो। ऐं तारीख़ ॾिसंदो सॼी त इन शेर जी ताबीर आहे त सभु क़ुवतूं ईअं वक़्त खां मार खाईंदियूं आहिनि। चए थो हा उहो ई वक़्तु तुंहिंजो मौत आहे, तूं उनखे टोके सघीं। छो त मूं ते बि टोकूं करी न, अया थो चए मूं ते था तव्हां झुलूं कयो न, टोकूं कयो, तो में अहिड़ी सघ आहे त इन तारीख़ जे उसूल खे टोके ॾिस, टोके सघीं, रोके सघीं। हाणे हिकिड़ो नज़्म आहे, इन नज़्म जे अंदरि तव्हां ॾिसो त हुन पंहिंजे, छो त मौज़ू इहो ई आहे, मां ॿियो नज़्म हितां ई शुरू थो कयां। ख़्वाब हुजनि आज़ाद त सिट बज़ाहिर ॾाढी सादी आहे। इंसानी सॼी तारीख़ में ॾिसंदो त जिन बि वॾनि माण्हुनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, छा ते मिलियूं आहिनि? ख़्वाब ॾिसनि था। ऐं इंसानी तारीख़ में समूरनि जाबिर क़ुवतुनि खां खे ख़ौफ़ छा में हूंदो आहे, समूरनि जाहिल क़ुवतुनि खे ऐं जाबिर क़ुवतुनि खे ख़ौफ़ छा में हूंदो आहे? ख़्वाबनि में हूंदो आहे। ख़्वाब नओं ॿिज पोखे थो, नए इंसान जो, नए दौर जो, नए समाज जो, नई ज़िंदगीअ जो। इन करे हीअ जेका बज़ाहिर सादी सिट रहे ख़्वाब हुजनि आज़ाद, त पोइ छा घुरिजे? त इन हिकु लफ़्ज़ में हाणे ख़्वाब जे जेकॾहिं कुझु लम्हा, कुझु घड़ियूं कढी ज़िंदगीअ में ख़्वाब जी गहराई में लहिजे ऐं ख़्वाब जी वुसत में ॾिसिजे त ख़्वाब जी दाइरो केॾो वसी ऐं गहरो आहे, त हिन सिट जो मफ़हूम ऐं हाणे उहो शाइर पाण बयानु थो करे। ख़्वाब असांजा जंगी क़ैदी जिन ते फ़ातिह थूकारनि था। हर फ़ातिह खे इहा वॾी बरतरी जो अहसासु हूंदो आहे त हे ख़्वाब ॾिसण वारा, इहे कीड़ा मकोड़ा, हे चरिया, हे निधणका, हे लावारिस, हे हथे ख़ाली, अथनि कुझु बि कोन। हर ताक़तवर फ़ातिह खे इहो घुमंड हूंदो आहे या फ़िरौनियत हूंदी आहे, त हुनखे लॻंदो आहे त मुंहिंजी ताक़त हेॾी, हे ख़्वाब हिननि बेवकूफ़नि जे हथ में ख़्वाब आहिनि त बेवकूफ़ चरिया, हथे ख़ाली। पर हुनखे इहा ख़बर न हूंदी आहे त तुंहिंजे हथियारनि ऐं तुंहिंजी ताक़त खां हज़ारे भेरा वधीक ताक़त उन्हनि ख़्वाबनि में हूंदी आहे जेका मज़लूम ऐं महरूम जे अखियुनि में हूंदा आहिनि। हिकिड़ी फिल्म आहे, तव्हांखे ज़रूरु ॾिसणु खपे, जितां नठी हुजे, किताब आहे असल में, बैन हुर। उन जो हिकिड़ो सीन आहे त कज़ाकनि छा कंदा आहिनि त क़दीम ज़माने जी कहाणी आहे त उहे हर जाइ ते लंगर कंदा आहिनि त उते मक़ामी माण्हुनि खे ग़ुलाम खणी पोइ उन्हनि खां उहो हलाईंदा आहिनि पाणी जा जहाज़, ऐं उनखे खाधो पूरो मिलंदो न आहे, जबर हूंदो आहे, मार हूंदी आहे। पोइ हिकिड़ो जेको गुरू खणंदा आहिनि जंहिंमें हीरो आहे, उहो सभु मरी वेंदा आहिनि, हिकु बचंदो आहे माण्हू। पोइ कज़ाक जेको मथां बीठो हूंदो आहे, उनजी हिंटर खयो, उहो उनखे मारींदो आहे, चवंदो आहे मां सॼी उमिरि ग़ुलाम खया आहिनि ऐं सॼी उमिरि मां जहाज़ हलाया आहिनि, सॼी उमिरि मां मारियो आहे उन्हनि खे, सभु मरी वेंदा आहिनि, तूं नथो मरी। खारी बि उहो साॻियो थो, निंड बि ओतिरी थो करी, जिस्म बि ओतिरो अथई, तो छा आहे, तूं छो नथो मरी? ग़ुलाम जेको हलाए रहियो हूंदो आहे उहो हुनजे अखियुनि में निहारे चएसि थो त ॾाढो सुठो सुवालु कयो अथई, मां इंतज़ार में हुउसि त कंहिं ॾींहुं तूं मूंखां पुछंदे सवाल।
चएसि थो ॿुधाए, चएसि थो मुंहिंजे दिलि में मूंखे ज़िंदह उन ई नफ़रत रखियो आहे जेका मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ आहे। ऐं वरी करंदो आहे त अयाज़ थो चवे, छो त हे जेके वॾनि शाइरनि जूं सिटरूं आहिनि ऐं शेर आहिनि, इहे पंहिंजे लफ़्ज़ सां तारीख़ जो इदराक ऐं शऊर गॾु खणी था हलनि। उन्हनि जूं मानवियत जूं गंढियूं खोलणु खपनि, तॾहिं उन्हनि जा राज़ खुलंदा त हिन में छा छा लिखियलु आहे। हिन में इन करे मुंहिंजी त हमेशह हाणे सिंध फ़िक्री स्कूल में असां शुरू पिया कयूं पिया जनवरी खां, तव्हां मां जंहिंखे बि दिलचस्पी कजे, असां उते जेके वेहकूं शुरू कंदासीं उन में ईअं कबो त कॾहिं सिर्फ़ु सॼी वेहक सिर्फ़ु हिकिड़े नज़्म ते बसि, या कंहिं हिकिड़े इस्म ते, या कंहिं हिकु नंढड़े मौज़ू, हिकु वॾे मौज़ूअ ते, पर इस्म थोरा हुजनि त उन जी जुज़वियात में वञी सघिजे त हिन में छा छा आहे। मां हिन खे हाणे पढ़ां थो। ख्वाब असांजा जंगी कैदी जिन ते फातिह थूकारनि था, पंहिंजनि पेरनि में के राय तलवारुनि सां ललकारनि था। हाणे इहो मंज़रनामो हुननि जो आहे। ख्वाब असांजा वीराननि में तूफ़ाननि जे शोर जीअं हा, होॾां मद मुक़ाबिल हुआ आहे, हेॾां मद मुक़ाबिल ही आहे। ख्वाब असांजा वीराननि में तूफ़ाननि जे शोर जीअं हा, देस सॼे जी दिलि में उन जे अरमाननि जे शोर जीअं हा। हाणे त हिन धरतीअ ते सभ खां ख्वाब वॾा ॾोहारी आहिनि। हाणे त हिन धरतीअ ते सभ खां ख्वाब वॾा ॾोहारी आहिनि। आज़ादीअ जा ख्वाब उन्हनि ते बंदि अॻे खां भारी आहिनि। बेवस ख्वाब अखियुनि में तिंजी केॾी ज़हर भरी पई आहे, पर हिन तन जी चिणग उन मां ॿीहर बाहि ॿरी पई आहे। वरी थो पढ़ांसि। बेवस ख्वाब जेके बज़ाहिर माण्हू खे लॻनि था त हे त ख्वाब बेवस आहिनि, कुझु न करे सघंदा। बेवस ख्वाब अखियुनि में तिंजे केॾी ज़हर भरी पई आहे। उहा जेका मूं ॻाल्हि कई ग़ुलाम वारी, हिननि जे अखियुनि में छा आहे? जिस्मनि ॾे न वञो, हुननि जे आस पास माहौल ॾे न वञो, हुननि जे अंदर में छा आहे? चए थो पर ही तिंजी चिणग उन मां ॿीहर बाहि ॿरी पई आहे। का मंज़िल ॾेखारे थी, का मंज़िल ॾेखारी ॾे थी, को ॾूरांहो ॾस मिलियो आहे। हिन पंध में का मंज़िल ॾेखारी ॾे थी, को ॾूरांहो ॾस मिलियो आहे। वारी ॼण दिलदारी ॾे थी। वारी बि त बज़ाहिर अलामत उमेद जी न आहे न, पर अलामत सुञ जी आहे, सीगो सुञ जो आहे। पर वारी ॼण दिलदारी ॾे थी, वाह वाह छा सिट आहे। गूंदर खे को गस मिलियो आहे। गूंदर ॾुख सदियुनि खां इन ॻोल्हा में हो गूंदर, त गस त मिले न को। गूंदर खे सदियुनि खां निजात जी रस्ते जी ॻोल्हा हुई। हाणे नओं दौरु अची वियो आहे, अचे पियो, ऐं जंहिंमें गूंदर खे पंहिंजी जेका ॻोल्हा हुअसि, गूंदर खे को गस मिलियो आहे। बेमिसाल ऐं वॾी सिट आहे तमामु। जे चौधारी नारो गूंजे, धरती ज़िंदह बात त ॿियो छा घुरिजे। ख्वाब हुजनि आज़ाद त ॿियो छा घुरिजे। त अयाज़ जी सिंध मां हिकु शेर ॿिया मिसाल ॾींदुसि ज़रूरु, ॻाल्हि त डिगे थिए पई, पर हीअ नज़म आहे, तव्हां सवे मेरा ॿुधियो हूंदो, पर मां उनखे अॼु थोरो साॻी नज़म खे तव्हांजो 100 भेरा ॿुधलु हूंदो, पर उनजी कि ज़रूरी जाइनि ते उनजी मानवियत खे वाज़े करणु चाहियां थो। हिते ख्वाबनि जी ॻाल्हि कई, अॻी ॻाल्हि थो करे। भला हिकिड़ो सुस्त ऐं काहिल माण्हू ख्वाब ॾिसी वरी सुम्ही रहे घर में, कहिड़े कम जो? अटो घणेई भलो, पर ढिंगरनि ते हारबो त छा थींदो हुन में? मानी त कोन पचंदी। ॿिज घणेई भलो, पर फिटी कबुसि वञी रुञ में त सलो कोन थींदो। हर शइ जो तारीख़ में हिकिड़ो नामियाती ज़िंदह घुर्ज ऐं अमल आहे। त जेका हिते ख्वाबनि जी ॻाल्हि कई, इन मां इन करे शौरी तरह हे नज़म इन जे अॻियां रखियो। ऐं तव्हां सवेरा मां चवां थो, असां निंड जा नेण आहियूं पिरी। हिकु त जमालियाती सीगो कमाल आहे। अयाज़ आहे वॾो शाइर आहे, त अयाज़ वॾनि शाइरनि जी कमाल इहो हूंदो आहे त हुन में शयूं धार धार न हूंदियूं आहिनि। हुनजो तफ़कुर, हुनजो शऊर, हुनजी हिसियत, हुनजी हसासियत, हुनजी जमालियात, हुनजो फ़न, इहे सभु शयूं गॾु पई हलंदियूं। ईअं न आहे त कोई हिकु जाइ ते हिकिड़ो कमु कंदो, ॿी जाइ ॿियो कंदो, गॾु हलंदियूं। त इन करे हिन नज़म में जमालियाती सीगा बि तमामु घणा आहिनि। असां निंड जा नेण आहियूं पिरी। निंड जा नेण
माना इहा अहिड़ी वजूदी हालत थो अयाज़ ॾेखारे त जंहिंजे अखियुनि में ख़्वाब आदर्शन वारा आहिनि उहो जे निंड बि पियो आहे त उन जा नेण जागनि था। न त छा जा नेण जागनि? असां निंड जा नेण आहियूं पिरी। हे हो नेण न हिते नेण न आम आहिनि न हिते निंड आम आहे। हिते उन्हनि जे ॿिन्ही जे विच में जेको तालुक़ु आहे उहो आदर्शी ख़्वाबनि जो आहे जेके हिन जे अंदरि पिना आहिनि। असां निंड जा नेण आहियूं पिरी सुते साह। बज़ाहिर त इहो आहे त साह सुतो पियो आहे। सुते साह जागी वञे दूर दूर। ईअं बि न आहे त को सुते साह जागी वरी इते ई थिए पियो फिरे आस पास जिते करे सुतो पियो आहे। न चओ ॾिसाउनि में सुते साह जागी वञे दूर दूर। हाणे हिते हर लफ़्ज़ जी माना अलामती आहे। दूर दूर जी माना बि ईअं आहे। सितारा लताड़े असांजो शऊर। हाणे सितारा हिकिड़ी अलामत आहे न पराई शइ जी, दूर जिन ताईं रसाई मुमकिन न हुजे। सितारनि खे हथ में केरु खणंदो एॾो परे। पर हिते शाइर जो तख़य्युल आहे जेको हिकिड़े नए इंसान जी सदा खे ऐं उनजे पंध खे उन महराज ते खणी थो वञे जो उहो चए थो त सितारा लताड़े। जेके सितारा नामुमकिन लॻनि था त पंहिंजे हथ वस हुजनि उन्हनि ताईं रसाई को हुजे। हिते शाइर जो तख़य्युल उनखे टपी थो वञे, चए थो सितारा लताड़े। उन्हनि जी हैबत बि ख़तमु थियसि, उन्हनि जो हुस्न जेको जमाल हो उनखां बि टपी वियो। सितारा लताड़े असांजो शऊर सवे चंड साथी। ॾिसो ही हिकिड़ी कमाल हिते ॻाल्हि आहे। जॾहिं वॾो शाइर पंहिंजी इनफ़रादी कैफ़ियत खे ऐं इनफ़रादी ख़्याल खे पहिरीं त इज्तिमाई बणाए थो। इहा हिकिड़ी वॾी ट्रांज़िशन आहे, हिकिड़ी वॾो छाल आहे त दर्द इनफ़रादी हुजे, ख़यास इनफ़रादी हुजे, आस इनफ़रादी हुजे, ख़्वाब इनफ़रादी हुजे, ॾुख इनफ़रादी हुजे। पर शाइर उन इनफ़रादीअ खे, वॾो शाइर छा कंदो, उन इनफ़रादीअ खे इज्तिमाई करे छॾींदो। जो हर माण्हू खे लॻंदो या त मुंहिंजी ॻाल्हि पियो करे, मां बि यार ईअं ई पियो सोचियो, मूंखे बि ईअं लॻंदो आहे, मूंखे सफ़ा ईअं लॻंदो आहे, मुंहिंजी दिलि ईअं ई चवंदी आहे जीअं हीअ पियो चवे। हे वॾा शाइर छो था माण्हू खे वणनि? माण्हू पंहिंजे जज़्बनि खे ज़बान नथा ॾेई सघनि। पोइ माण्हू खे लॻे थो त हे आईना आहिनि जिन में मां पंहिंजो अक्स पियो ॾिसां, त मुंहिंजी ॻाल्हि पियो करे, एग्ज़ैक्टली मूंखे ईअं लॻंदो आहे। टी मंज़िल कहिड़ी आहे? फ़र्द मौज़ू खे, दर्द खे, ख़ुशी खे, ॾुख खे, अहसास खे, कंहिं बि कैफ़ियत ऐं वार्ता खे पंहिंजे इनफ़रादी दायरे मां कढी इज्तिमाई बणाए ऐं पोइ हिन सिट में उहा ॻाल्हि थो करे ऐं पोइ इज्तिमाई खां उन खां पोइ उनखे काइनाती बणाए, यूनिवर्सल बणाए। यूनिवर्सल शइ या काइनात जा उसूल कंदा आहिनि या शाइर जो तख़य्युल कंदो आहे। शाइर जो तख़य्युल शयुनि खे यूनिवर्सल करे सघे थो, ॿी का बि शइ यूनिवर्सल न आहे सवाइ। हाणे अचो सिट। सितारा लताड़े असांजो शऊर सवे चंड साथी। चंड त हिकिड़ो आहे न असांजे मदार में, असांजी गैलेक्सी में चंड हिकिड़ो आहे, सवे काॾों आया? चंड त हिकिड़ो ई आहे न हर गैलेक्सी। हिते सवे चंड, इन जो मतिलबु आहे त शाइर हिते पंहिंजे तख़य्युल खे संसार ताईं खणी वियो आहे। लॻे थो त हिन पंध में सॼी काइनात गॾु आहे। हिन पंध में, हे जेको पंध आहे इन में सॼी काइनात, सॼो संसार असां सां गॾु आहे। हाणे सवे काफ़िला रह गुज़र में, सफ़र में सवे काइनातूं, काइनात न सफ़र में सवे काइनातूं, न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो। काइनात जी वसफ़ुनि खां ट्रांसेंडेंस आहे, मावराइयत आहे। ज़मा ऐं मकान खां मुसलसल निजातूं, अज़ल खां अब ताईं सुख जूं बारातूं। छा जूं बारातूं? हिकिड़ो अहिड़ो दौरु, अहिड़ो ख़्वाब इंसान ज़ात जो अहिड़ो ऐं सॼे संसार जो जंहिंमें सॼे संसार में सुख ई सुख हुजे। ऐं सुख कॾहिं हूंदो आहे? ग़ुलामी में सुख न थींदो, जहालत में सुख न थींदो, अक़ीदे जे जहान में सुख न थींदो। सुख आज़ादी में थींदो, शऊर में थींदो, शार में थींदो। वयास चयो त शऊर हस्ती जिते किथे आहे। केॾी कमाल जी सिट आहे त शऊर हस्ती पाण वॾी ॻाल्हि आहे।
शऊर, हस्ती जो शऊर तमामु वॾी ॻाल्हि आहे, पर शाइर जी बुलंदी ॾिसो त उहो शऊर जी हस्ती शऊर खे हिते मामूली थो करे छॾे। शऊर हस्ती जिते किथे आहे, माना ख़ासि ॻाल्हि खे आम थो करे छॾे। शऊर हस्ती जिते किथे आहे, शुआर हस्ती किथे किथे आहे। जंहिं शइ जो शऊर आहे तव्हां ओड़ा आहियो न आहियो, इहो शुआर आहे। शऊर तव्हांखे हिकिड़ो आहे ऐं आहियो तव्हां ॿिए क़िस्म जा, इहो शुआर न थियो, हो शऊर हस्ती थियो। चए थो जॾहिं मोट खाऊं, अच्छा मोट हिते इन माना में न आहे त को मोट जो मतिलबु आहे त हाणे पंधु पूरो थियो, हाणे ठहियो रेली पुल ते खणी वापसि मोटी हलूं। मोट जो मतिलबु आहे त पंहिंजे पंध जो समर खणी चऊं न, पंहिंजे पंध जो जुस्तजूअ जो समर खणी चऊं। जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं। हे असां पंधु छो कयो? हे जेके बि दुनिया जा वॾा माण्हू आहिनि, इहे छा खणी ईंदा आहिनि? इहे केस राज़ संसार जा खणी ईंदा, के इंसानी जे अंदरि जा खणी ईंदा, के ख़ारिज जा खणी ईंदा, के दाख़िल जा खणी ईंदा, के अहसास जा खणी ईंदा, के कैफ़ जा खणी ईंदा, के कैफ़ियत जा खणी ईंदा, के शऊर जा खणी ईंदा, के खणी ईंदा। हर दुनिया जो वॾो तख़लीकार या वॾो मुफ़क्किर या वॾो साइंसदान उहो कमु हिकिड़ो ई कंदो आहे। उहो असां तव्हां जहिड़नि आम माण्हुनि खे उहे राज़ आणे ॿुधाईंदो आहे जेके असांखे ख़बर न हूंदा आहिनि। चए थो सवें राज़ आणियूं, सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं। मतिलबु छा थियो हिते? साज़ पिया हूंदा, आवाज़ न हूंदो, कहिड़े कम जा हूंदा? ऐं वरी जे आवाज़ हूंदो ऐं साज़ न हूंदा त कहिड़े कम जा हूंदा? तक़दीर तॾहिं थी बदिलजे दौरनि जी, क़ौमुनि जी, ज़माननि जी, जॾहिं साज़ बि ओड़ो हुजे ऐं सुर बि ओड़ो हुजे। अयाज़ जी टही इन माना में ख़ुशबख़्त बि हुई त 20 सदी मिली उन्हनि खे। सॼी इंसानी तारीख़ जी रदो बदल जी सदी आहे ऐं हे उनजा नक़ीब बणिया। चए थो सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं, सवें चंड चायूं, सितारा तगायूं, उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं। निंड जे निंडनि खां ॻाल्हि शुरू कयईं ऐं उनजो जेको नहज आहे, जेको उनजो उरूज आहे, जेको उनजो कमाल आहे, उहो इन ख़्वाब ऐं आदर्श ते खणी आयो त उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं। असां जाग जा भाग आहियूं पिरी। त माण्हू हिन नज़म खे जेकॾहिं इन गहराईअ सां पढ़े त उनजे सिट में लफ़्ज़ में ऐं ॻाल्हियूं घणियूं, मां हिकु अधु मिसाल ॿिया ॾेई पोइ पंहिंजी ॻाल्हि खे पूरो थो कयां त अयाज़, हाणे इहो त ॻाल्हि थी हिकिड़े उन त शेख अयाज़ जे ख़्यालनि जी सिंध कहिड़ी हुई? या हीअ जेके मूं हुनजा नज़म ॾिना, नओं इंसानु, नओं समाज, नई सिंध, नओं उनजो तसवुर ख़्वाब, उनजा ॿ टे मिसाल ॾियां थो। ऐं ज़ाहिर शाइर आहे त रूमानवी रंग में इज़हार कंदो ऐं ॿी तरफ़ कंदो। मिसाल तौरु ॿ टे मिसर सिटूं थो पढ़ंदो वञा। मुंहिंजी सारी ॾात तूं, YS, मुंहिंजी सारी ॾात तूं, मुंहिंजी मूं आहीं ओ आयल ओ सिंधड़ी। मां वॾनि शाइरनि जी भेट करण जो क़ाइल न आहियां, सभु हसीन हूंदा आहिनि, पर फैज़ अहमद फैज़ अहिड़ी सिट नथो चई सघे। छो त हुनजो वतन कोई कोन्हे। जेको वतन आहे सो उनखे ॻाए कोन थो। वतन त पंजाब आहे हुनजो। पाकिस्तान त हिकिड़ो मुआइदो आहे, एग्रीमेंट आहे। पाकिस्तान वतन न आहे। पाकिस्तान वतन त कोन्हे न। पाकिस्तान हिकिड़ो वफ़ाक़ी मुआइदो आहे, हलियो त हलियो, न हलियो त पंहिंजे वञी पाण खे ॾिसंदो। हिकिड़ो एग्रीमेंट आहे, हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे। फेडरेशन जे लफ़्ज़ जी माना बि कॉन्ट्रैक्ट आहे। मां इहो सब्जेक्ट पढ़ाईंदो रहियो आहियां गुज़िरियल 20 साल। कॉन्ट्रैक्ट आहे। वतन ग़ालिब में हसीन तख़य्युल आहे, बेमिसाल शाइर आहे। मूंखे उहो बेपनाह वणंदो आहे। मीर मूंखे बेपनाह वणंदो आहे। पर हेॾी सिट को चई सघूं कोन था। उहो जेको वतन आहे पंहिंजो, उनजी जेका दरियाफ़्त आहे, त इन करे मुंहिंजी सारी ॾात तूं, मुंहिंजी मूं आहीं ओ आयल ओ सिंधड़ी। अञा निकिती छो न तूं, खाहीअ खूं आहीं ओ आयल ओ सिंधड़ी। सॼे देश जे दर्द खे, ग़ुलामीअ खे, जहालत खे हिकु सिट में
ऐं हिकिड़ी अरमान में तब्दील थो करे छॾे, अञा निकिती छो न तूं खाई अखूं आहीं। या मिसाल तौर अयाज़ साहब जी वरी नौजवान नस्ल वेठो आहे, उन्हनि खे भला अयाज़ साहब चवे हर दौर जे। इन साॻी वाईअ में सीर में कुन आहिनि, ॾुखियायूं आहिनि, ख़तरा आहिनि, हिते सूंहं खपनि। शल के सूंहं सीर जा वाहड़, शल के सूंहं सीर जा वाहड़ विच अचनि। सीर में जॾहिं सुहिणी ॿुॾे थी त इन्ही वाहड़ जे विच में जे सीर आहिनि उते के सूंहं खपनि जेके अचनि ओशल जर के जिंदड़ी। ही मिसाल तौर अयाज़ साहब जी हू त मां तफ़कुर जी ॻाल्हि कई, ऐं ही बि उनजो गीत आहे, तोखे कहिड़ी कल, तोखे कहिड़ी कल जीअ न अचे झल, मूंखां सिंध न विसरे। सॼो गीत रोमानवी रंग में आहे पर मानवियत ॾिसंदा हलोसि। कारूं झर जूं कामड़ियूं गांगिन ॻाढ़ा गल, मूंखां सिंध न विसरे। अखड़ियूं उत उकंडियूं कारूं मंझि कजल, मूंखां सिंध न विसरे। चप कचियूं कचनार जूं मुखड़ियूं माक भिनल, मूंखां सिंध न विसरे। ये सभु रंग आहिनि सिंध जा जेके अक्सर पेश कंदो हले थो। केई कींझर कंधिए नूरियूं नील कवल, मूंखां सिंध न विसरे। ओ उॾरनि था जंहिं जूए ते पारी हर जियां पल, मूंखां सिंध न विसरे। कूंजूं कुणकनि रोह में, सॼी सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि, काछो, कोहिस्तान, थर, बर, दरिया, पाणी, सभु शाइर पंहिंजे गीत जे दामन में, गीत जे सरहदुनि में खणी थो अचे। कूंजूं कुणकनि रोह में तारनि हेठि तल, मूंखां सिंध न विसरे। बाखूं साखूं सूंह जूं, हे जेके बाखूं आहिनि इहे फ़क़ति के अजायूं वाइड़ियूं बाखूं न आहिनि, इहे सूंह जूं साखूं आहिनि। जमालियाती इज़हार ॾिसो हुनजो। बाखूं साखूं सूंह जूं रातियूं रूप अतल रतल, मूंखां सिंध न विसरे। अधुर ओतू वाह में विचीअ वेले अल, मूंखां सिंध न विसरे। तूं छा ॼाणी ओपरा, हे उन ज़माने जो शेर आहे जॾहिं सिंध में मां जेके माण्हू धरती जा थी विया आहिनि, मां उनखे पंहिंजो सम्झां थो, भली ॿोली कहिड़ी बि ॻाल्हाइनि, पर जेके इनकारी आहिनि, जेके वतन में रहंदे, वतन में ॼमंदे, वतन में दफ़न थींदे उनजा इनकारी आहिनि, उन्हनि खे चए थो तूं छा ॼाणी ओपरा, तोखे कहिड़ी कल, मूंखां सिंध न विसरे। नेठि त फिरंदा ॾींहड़ा। ऐं अयाज़ जी उन दौर जी शाइरी जो इहो मिज़ाज हो, ऐं पोइ बि हुयुसि घणे भाङे, त ॾुखियायूं बयानु कंदे कंदे, ख़तरा बयानु कंदे कंदे जॾहिं पुॼाणी कंदो ख़्याल जी, त उहा कंहिं उमीद ते कंदो, उहा कंहिं ख़्वाब ते कंदो, उहा कंहिं नेठि त फिरंदा ॾींहड़ा छांगे सारा छल, मूंखां सिंध न विसरे। ईअं मिसाल तौर अयाज़ जी सिंध जी ॻाल्हि आहे त जेको जंहिं गीत खे सिंध जो क़ौमी तरानो करार ॾिनो वियो, उहो निहायत हसीन गीत आहे। मतिलबु को शाइर पंहिंजे वतन खे सिंध देश जी मिटी केॾो हुनजी हिकिड़ी हिकिड़ी सिट हसीन आहे, ऐं ज़ाहिर आहे त को शाइर पंहिंजे वतन खे ईअं ई यादि करे सघे थो। ऐं मां हिकिड़ो अधु मिसाल ॿियो थो ॾियां त अयाज़ पंहिंजे लाइ पाण थो चवे त अयाज़ ऐं सिंध, जे न मां तुंहिंजो ज़मीर, अयाज़ पाण खे थो चवे, अयाज़ या सिंध खे थो चवे, धरती खे थो चवे त जे मां तुंहिंजो ज़मीर न आहियां त पोइ दात मूंखे जेॾी बि हूंदी कहिड़े कम जी हूंदी। पंहिंजी दात ऐं पंहिंजे ज़मीर खे पंहिंजे वतन जे मिटीअ सां जोड़े ख़्याल जी उणत, जे न मां तुंहिंजो ज़मीर मां लिखां छा लाइ थो, जे न मां तुंहिंजो ज़मीर मां लिखां छा लाइ थो, दूर मुंहिंजे क़ैद में जे मां बि ॿियनि वांगुरु असीर, जे न आज़ादी इन्हीअ में आहे जो मुंहिंजो ख़मीर, कागरी क़ीमत उनजी साह मुंहिंजो या शरीर, शेर छाजे लाइ उन में धरतीअ लाइ धीर, मां लिखां छा लाइ थो। ऐं मिसाल तौर ही जेको नज़म अयाज़ लिखियो, मुंहिंजो अघु पुछी थो आमिर, मुंहिंजा गीत गिनी सघंदे तूं।
ऐं छा त हट मंझां छा हुल थियो आहे, हट मंझां छा हुल थियो आहे, हर को मोतीअ मुल थियो आहे, केॾी पीह लॻी पई आहे, गप्पा गीह लॻी पई आहे, केॾो भाव चढ़ी वियो आहे, हर को गीत पढ़ी वियो आहे, तुंहिंजा ढुक भरे वियो आहे, बह बह बुक भरे वियो आहे। अयाज़ जी शाइरी पंहिंजे दौर खे कीअं उत्साहियो आहे, पंहिंजे दौर जे अंदर में कीअं लथी आहे। हू चए थो त तुंहिंजा ढुक, अयाज़ जी शाइरीअ जा ढुक, तुंहिंजा ढुक भरे वियो आहे, बह बह बुक भरे वियो आहे, कंहिं सान्यह खे सिक न आहे, आहे रख ववीक न आहे, ॾात भरी बाज़ार विकाणी, ॼण का नंगी नार विकाणी, मां बि त हिकु वणजारो आहियां पर मां सभ खां न्यारो आहियां। मां बि त हिकु वणजारो आहियां पर सभ खां न्यारो, पर मां सभ खां न्यारो आहियां, गीत अंदर जा गूंजी आहे, साई शइ मुंहिंजी पूंजी आहे। अयाज़ जो सरमायो छा आहे, हुन जे गीतनि जे अंदरि जेका लिकियल ऐं कॾहिं ऐलानिया गूंज आहे, चए थो साई शइ मुंहिंजी पूंजी आहे। मिलमा जो मज़दूर अचे थो, जिते क़ौम जी ॻाल्हि कंदो, मां आख़िरी नज़म हिकिड़ो उहो ज़रूरु पढ़ंदुसि, बसि पोइ ख़तमु ॻाल्हि कयां। मिलमा जो मज़दूर अचे थो, छो त रुगो क़ौमी रोमांस अयाज़ जी सिंध न आहे, अयाज़ जी सिंध कहिड़ी आहे उनजो हे पासो लाज़मी आहे जेको मां आख़िर चयुसि। मिलमा जो मज़दूर अचे थो, हर हणंदे जेको थकिजे थो, ऐं जोतो सां सीनो साहे, पेर कड़नि में आयो आहे, तुंहिंजो गीत विरहायां बीठो, चौवाटे ते ॻायां बीठो, जंहिं वटि कोई लुड़क फुड़ो आहे। हे हाणे अयाज़ खे जो चए थो मूंखे तूं ख़रीद करे सघंदे, जंहिं वटि कोई लुड़क फुड़ो आहे, तुंहिंजो मुंहिंजो हर गीत ॿुधो आहे, उन्हीअ तो वटि लुड़क किथे को आमिर। मूंखे ख़रीद उहो कंदो जंहिंजे अखियुनि में लुड़क हूंदो पंहिंजे देश ऐं वतन जो, मूंखे ख़रीद उहो करे सघंदो। मुंहिंजे ख़रीद थियण जी क़ीमत उहो अखि जो ॻोड़ो आहे, मुंहिंजे देश जे पोरियत जो जेको पंहिंजे वतन जा ख़्वाब ॾिसे थो, तो वटि उहो आहे। तो वटि लुड़क किथे को आमिर, मुंहिंजा गीत ॻिनी सघंदे तूं। मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदुसि, अयाज़ जी सिंध उन खां सवाइ अञा पूरी रहंदी, त आम तरह वतन वतन वतन, क़ौम क़ौम क़ौम, या खोखली बि ॻाल्हि थी सघे थी, या सतही बि थी सघे थी, या बेरूह बि थी सघे थी। कंहिंजो वतन, कंहिंजी क़ौम, हिन वतन में त साॻी ॿोली ॻाल्हाईंदड़ हराम खोर बि अलाए केतिरा पिया रहनि, हराम खोर तबिका बि रहनि पिया, हराम खोर इब्ने हराम खोर, इब्ने हराम खोर। हू जे थुल्हा मोटा आहिनि, क़ौम वतन जे गद्दारनि जा पोटा ऐं पड़पोटा आहिनि, उहे बि त आहिनि। कंहिंजी सिंध, इन करे धरती ऐं क़ौम जो मतिलबु अवामी हुअणु खपे, छाकाणि त क़ौम जा हुक्मरान तबिका बि वतन दोस्त थींदा आहिनि, हुननि खे बि शौक़ु हूंदो आहे त वतन असांजे हथ में हुजे, आज़ादु हुजे, असां वटि हुजे। हे जेके बांग्लादेश में हींअर फिरी आया आहिनि फ़ौजी ऐं मुला, उन क़ौम प्यारी न आहे छा, हुननि खे वतन प्यारो न आहे छा? वतन हुजे असां वटि हुजे, वतन आज़ादु हुजे असां वटि हुजे। हर हरामीअ खे शौक़ु आहे त क़ौम आज़ादु वतन हुजे त मां वटि हुजे। उहो इनक़िलाबी तफ़कुर इहो आहे, इनक़िलाबी शऊर इहो आहे त वतन ऐं क़ौम जो मतिलबु उन क़ौम जा हुक्मरान तबिका न हूंदा आहिनि, वतन ऐं क़ौम जो मतिलबु उन क़ौम जो अवाम हूंदो आहे, आम माण्हू हूंदो आहे, और तबिका हूंदा आहिनि, हा इहे हूंदा आहिनि। ऐं मां हिकु ॿ शेर उन जा आया साईं जा ॿुधाया थो। हीउ धिंगाणो ख़ान, हालांकि हीउ मज़ाहिमती नज़म न आहे, अक्सबंदी जो नज़म आहे, हे तारीख़ जे शऊर जी अक्सबंदी आहे, न मज़ाहिमती न आहे। ज़रूरी न आहे हर नज़म मज़ाहिमती हुजे, पर हिकिड़ी हसीन अक्सबंदी आहे, तस्वीर कशी आहे ऐं अलमी जी तस्वीर कशी आहे। कहिड़ी क़ौम जो सुवालु, मां हाणे आख़िरि में थो चवां, मुंहिंजो आख़िर अयाज़ ऐं सिंध जो मतिलबु आहे कहिड़ी सिंध, कंहिंजी सिंध, इहो सुवालु अहम आहे। हीउ धिंगाणो ख़ान, इन जो पीउ बि हारी, पुट बि हारी, पोख इहा ई साॻी सारी, साॻी जोड़ी ते पाञारी, साॻिया हर साॻिया रेजा ऐं साॻिया बेजा, ॿिए बि साॻी, टे बि साॻी, जोट बि हिकु जहिड़ी ऐं वॾ भागी,
ॻोठ बि साॻिया, मोठ बि साॻिया, पेर कड़ियूं ऐं थाणा साॻिया, नींगर लाइ जुमाणा साॻिया। जंहिं दरिया खे वेठो खोटे, जंहिं दरिया खे वेठो खोटे, जंहिं दरिया में आख़िर मोटे, हा पर सांझीअ टाणे घोड़े खे जंहिं वक़्तु पलाणे, संज विछाए ॾाढियां ॻाए। हाणे हे आवाम जी ज़िंदगी आहे। घोड़े जी हिणकार हवा में परती पर फैलाए, ऐं सारी लालाण शफ़क़ जी फैली नूर विरहाए। निसारनि में हिन में घोड़े जे तारुनि में भायां थो तंहिं वक़्तु ॿिन्ही जा नेण सदियुनि जा सेण लॻनि था। भायां थो तंहिं वक़्तु ॿिन्ही जा नेण सदियुनि जा सेण लॻनि था। हा ही साॻियो माण्हू आहे, हा ही साॻियो माण्हू आहे, जग गुज़री विया बदिलियो नाहे। तोड़े हीउ धिंगाणो ख़ान, उनजो पीउ उनजो पुटु अञा बि बदिलियो नाहे। माण्हू साॻियो माण्हू आहे। इन करे हिन शाइरी जो तफ़कुर इहो आहे खपे ख़ारजी माना में। क़ौम रुगो ख़ारजी माना में आज़ादु न खपे, क़ौम जे अंदरि केरु क़ौम जो धणी आहे, इहो सवाल बि ओतिरो ई अहम आहे। न त क़ौमूं आज़ादु थी, वतन आज़ादु थी, हरामियुनि जे वटि चढ़ी विया आहिनि। हिकिड़ा हरामी विया, ॿिया हरामी अची विया। नंढो खंडु आज़ादु थियो आज़ादु, हिकिड़ा हरामी विया, ॿिया पोइ छॾे विया। जोग्राफियाई आज़ादी कंहिं कम जी नाहे जेकॾहिं इहो सवाल उनजो लाज़मी हिसो नाहे त कौन जी क़ौम आहे। हिते अयाज़ उहो तबक़ाती शऊर पंहिंजी शाइरी में ॾिए थो। ऐं हिते अञा हिकिड़ी विख अॻिते वधाए थो अयाज़ जी सिंध। पोरहत लाइ परदेस बि साॻियो, देस बि साॻियो। मतिलबु छा थियो, मां आख़िर में सम्झायां थो। जेकॾहिं क़ौम आज़ादु हुजे, वतन आज़ादु हुजे, ऐं पोरे त साॻियो ओड़ो ई हुजे, धिंगाणो ख़ान वरी बि ओड़ो ई हुजे, ऐं धिंगाणे जो पुटु वरी बि ओड़ो ई हुजे, धीउ वरी बि ओड़ी हुजे, पोइ हुनजे लाइ कहिड़ो फ़र्क़ु पियो त आज़ादु थियो कोन थियो। हीअ ॻाल्हि थो करे। पोरत लाइ परदेस बि साॻियो, देस बि साॻियो, चीड़ बि साॻियो, चंग बि साॻी। चीड़ बि साॻियो हिन मतिलबु आहे त कॾहिं क़ौम ऐं वतन जे आज़ादीअ जे रोमानवी तस्वर खे उन्हीअ जे अख सां बि त ॾिसो जंहिंजे चंगुनि में चीड़ पियल आहे, जंहिंखे पेट में मानी न आहे, जंहिंजे पेर में जुती न आहे, जंहिंजे ॿार जो को मुस्तक़बिल न आहे, जंहिं माउ जे थञ ते ॿार खे इलाजु न आहे। हे जेको ॻोठु लॻारियुनि जो जिते असां वियासीं, उते छोकिरी मासूम गुलनि जहिड़ी पंहिंजे ॿार खे खणी दरिया में टपो ॾिनई। कुझु मज़ाक आहे, सोचियो हूंदई सवे भेरा पाण सां विड़ी हूंदी, इनकार कयो हूंदई, झलियो हूंदई पाण खे, न टपो ॾे, पर टपो ॾिनई। छो त दवा जा पैसा कोन हुअसि। हुन मां सम्झां थो, मूं लिखियो हिन ॻाल्हि ते, नज़म लिखियो हिकिड़ो त इहा जेको टपो ॾिनई, मरी त हुई वञे सा ॿार, हुन मज़ाहिमत करे पाण खे, पंहिंजी धीउ खे, पंहिंजे ॿार खे दरिया में छॾियो। ॾिसे पई त मरी त हुई वेंदो, इलाज पैसा त हुई कोन। त कॾहिं क़ौम ऐं वतन जे निजात जे तस्वर खे पोइ ढावल तबक़नि जे अख सां ॾिसण जे बजाए उन आम माण्हूअ जे अख सां ॾिसजे, तॾहिं थींदो उहा ॻाल्हि पूरी त इहो तस्वर छा आहे। उहा ॻाल्हि थो करे। पोरत लाइ परदेस बि साॻियो, देस बि साॻियो, चीड़ बि साॻियो, चग बि साॻी, लीड़ूं वेस बि साॻियो, धरतीअ ते अंधकार बि साॻिया, ऊंध जा आधार बि साॻिया। सिज जो साॻियो सभ जो आहे, उभरण जा आसार बि साॻिया। पेट बुखे जी भूं न काई, पेट बुखे जी, पोइ जंहिं छोकिरीअ वञी टपो ॾिनो दरिया में पंहिंजो ॿारु खणी, तव्हां हुनखे चओ त केॾो हसीन तस्वर आहे क़ौम वतन जो। चवंदी मुंहिंजे ॿार लाइ त कुझु कोन्हे, मुंहिंजे त ॿार लाइ दवा कोन्हे, मुंहिंजो कहिड़ो वतन, मुंहिंजी कहिड़ी क़ौम आहे। इन करे विचोले तबिके जी ऐं मथियनि तबिकनि जी नेशनलिज़म खे इन करे उहा खोखली हूंदी आहे जेसि ताईं उहा पंहिंजे धरतीअ जे आम माण्हूअ ऐं पंहिंजे अवाम ऐं पूरे तबिकनि सां गॾिजी उनजो आवाज़ु नथी बणिजे। ऐं इहो फ़क़ति इनक़लाबी तफ़कुर करे थो। पेट बुखे जी भूं न काई, छा सिट रहे, पेट बुखे जी भूं न काई, अंग उखाड़ा ॿार बि साॻिया।
हिन धरतीअ जी देन बि साॻी, गासिब ऐं गद्दार बि साॻिया, हर जाइ ते हरामी साॻिया आहिनि। हिन में तबक़ाती शऊर थो चए त दुनिया सॼीअ में वढ बि साॻिया, ॾढ बि साॻिया, वेरी साॻिया, वार बि साॻिया, ऐं ऊंदाहा खंड असां में, ऐं ऊंदाहा खंड असां में, अॻिते सभु इक़रार बि साॻिया, ओलह ओभर ॾखण उत्तर ज़ात ॾुखीअ जो ॾेरो साॻियो, बाख पुठीअ जो भेरो साॻियो, पेरो साॻियो, पुरहित लाइ सवेरो साॻियो। तॾहिं शयुनि जी माना आहे जॾहिं पुरहित लाइ बि सवेरो अचे। ऐं घणा नज़म आहिनि, तुरो वॾो अब्बा जो, छुरो वॾो अब्बा जो, ॿार जो गीत आहे। हिकिड़ो ॿारु कीअं थो ॾिसे पंहिंजे पीउ खे, पंहिंजी माउ खे ऐं ॻोठ जे वॾेरे खे, पोइ ट्रावल खे। तुरो वॾो अब्बा जो, छुरो वॾो अब्बा जो, रओ वॾो अम्मा जो, तओ वॾो अम्मा जो, पेट वॾो सेठ जो। तुरो मुंहिंजे पीउ जो वॾो, रओ बि मुंहिंजी माउ जो वॾो, तओ बि मुंहिंजी माउ जो वॾो, ऐं पेट वरी सेठ जो वॾो। हथ चङा अब्बा जा, हथ चङा अब्बा जा, पूरे थियनि न, कमु था कनि। जेके हथ, हाणे ज़मानो हथनि जो मतिलबु बदिलिजी वियो आहे कम जो, पर कुझु त कंदा हूंदा न, उहे सभई हराम खोर आहिनि जिन जा हथ कुझु नथा कनि। चए थो हथ चङा अब्बा जा, नथ चङी अम्मा जी, कीच चङा अम्मा जा, चीच चङी अब्बा जी, पेट बुरो सेठ जो। हिकिड़ो ॿारु पंहिंजे देश जी हालत खे कीअं थो ॾिसे, अयाज़ जी सिंध। हथ चङा अम्मा जा, नथ चङी अम्मा जी, गीच चङा अम्मा जा, चीच चङी अब्बा जी, पेट बुरो सेठ जो। गभा गभा रोटला खसे वियो देस जा, बुख बुरी देस जी, नुख बुरी सेठ जी, पेट बुरो सेठ जो, पेट बुरो सेठ जो। नेठ इहो सेठ जो, पेट वॾो फाटंदो। ॿारड़ो आहे, उहो पंहिंजे मुंहं सां अकेलो ॿुधाए कोन थो पीउ माउ खे, उहो पंहिंजे मुंहं सां वेठो पूरो पचाए, पर शाइर पंहिंजो तख़य्युल उन ॿार में थो विझे। चए थो नेठ इहो सेठ जो, पेट वॾो फाटंदो, छुरो वॾो अब्बा जो, सुरो वॾो अब्बा जो, पेट वॾो सेठ जो। सो या मिसाल तौर थरी गीत जो, ॿार जो गीत आहे, आ गिदरे जी फार अमा, अॼु पूरो नाहे चंड, असांखे बुख बि ॾाढी आहे। हाणे हिकिड़े रुमानवी सीगे खे त थर जो ॿारड़ो आहे, उहो पंहिंजी माउ खे चवे त हुनखे हुनजे हथ में लोलो न आहे, बसि ॻाल्हि ख़तमु था कयूं। ऐं अयाज़ जी मां हिन शेर ते थो बसि आख़िरी करे मां ख़तमु कई ॻाल्हि। ऐं देस कॾहिं तूं आणींदे अंबार गुलनि जा मिटीअ ते। जॾहिं देश जी ॻाल्हि थो कजे, देश जो मतिलबु को जाग्राफी न आहे, माण्हू आहे। तव्हां ऐं मूंखे चवे माण्हू कान थो पुछे, सारा हुनखे ख़बर आहे त माण्हू ई तब्दीली आणींदा। ऐं देस कॾहिं तूं आणींदे अंबार गुलनि जा मिटीअ ते, मां अॼु बि ॾिसां थो पाईंदे जे हार गुलनि जा मिटीअ ते। जंहिं वक़्तु न हूंदुसि आऊं तॾहिं तूं मुंहिंजो क़दुरु सुञाणींदे। हीअ क़दुरु सुञाणे पई न क़ौम। हालांकि उहा ॿी ॻाल्हि आहे त अयाज़ खे अजायो या ॾोरापो हथ में हो, इहा अजाई ॻाल्हि आहे। हिन मां कॾहिं मुतफ़िक़ हयाती में बि कोन हुउसि, मुंहिंजी त कचहरियूं हूंदियूं जाम, हुजतूं बि हूंदियूं। मां लिखियो अयाज़ जी ज़िंदगी में, तनक़ीद अयाज़ ते कई। असांजी ख़ुशबख़्ती त असांखे भाईंदो बि हो। ऐं नसीर वेठो आहे प्यारो, मुंहिंजे मज़मून ते नसीर सां गुफ़्तगू कई, ऐं नसीर उहो ख़त लिखियो मूंखे। मूं उहो ख़त अदबी तनक़ीद जो ख़त आहे, इन करे मूं छापे छॾियो पंहिंजे किताब में। त अयाज़ साहिब सां मुहबतूं बि हुयूं, तनक़ीदूं बि कयूंसीं सॼी उमिरि हुन ते, हाणे बि कंदासीं। अयाज़ सां अक़ीदत का बि न आहे, अयाज़ शाइर आहे वॾो, असांजो फ़ख़्रु आहे, पर असांजी कंहिं सां बि अक़ीदत न आहे। दुनिया में कंहिं सां बि असांजी अक़ीदत न आहे, न थी सघे थी। त अयाज़ खे इहो अजायो गुमान हो त मुंहिंजो क़दुरु न आहे। अयाज़ खे पंहिंजे जीअरे जेतिरो मान मिलियो, जेतिरो क़दुरु थियो, ओतिरो कंहिंखे मिलियो शाइरी दुनिया में। पर चए थो जंहिं वक़्तु न हूंदुसि आऊं तॾहिं तूं मुंहिंजो क़दुरु सुञाणींदे। पर पोइ बि दुआ आहे मुंहिंजी तूं सुख आज़ादीअ जा माणींदे। मां न हूंदुसि, पर पोइ बि दुआ मुंहिंजी तूं सुख आज़ादीअ जा माणींदे। हाणे जॾहिं मां थो ॻाल्हायां, हे शेर मूं तरतीब सां इन करे रखिया सभु हिक ॿिए खे तसलसल में, त हाणे जॾहिं तसवुरु आज़ादी जो ईंदो त उनजो मतिलबु केॾो गहरो ऐं वसी आहे। उहो हुक्मरान तबक़नि वारो न आहे, उहो अवाम वारो आहे, इनकलाबी तसवुरु आहे। पर पोइ बि दुआ मुंहिंजी तूं सुख आज़ादीअ जा माणींदे। मां हूअं बि तुंहिंजो रागी हां, पर अॼु ताईं जो ॻायो आहे मूं उन में सारी धरतीअ जो ॼणो पूरो ॾुख समायो।
इहा वॾे शाइर जी निशानी आहे। ऐं अयाज़ जे दौर जा सभई वॾा शाइर इहे इन मिज़ाज जा हुआ त पंहिंजी इनफ़रादी ऐं पंहिंजे वतन जी पंहिंजे क़ौम जे दर्द खे आलमगीर ॻणींदा हुआ दर्द सां ऐं ख़्वाबनि खे सभिनी शयुनि खे। त हिते अयाज़ बि ज़ाहिर आहे त उन पद जो शाइर आहे त मूं उन में सारी धरतीअ जो ॼण पूरो ॾुख समायो आहे। तूं नेठि त मूंखे ॻाईंदे, इहा नेठि अजाई मयार रही उनजी हयाती में अयाज़ खे तमामु घणो ॻायो वियो, हाणे बि ॻाइबो, हमेशह पियो ॻाइबो। तूं नेठि त मूंखे ॻाईंदे ऐं मूं में पाण समाईंदे, ऐं मूं जीअं पंहिंजे सीने सां सारी धरतीअ खे लाहींदे। सारी धरती सिंध समेत लतीफ़ वारो तसवर आहे, आलम सभु आबाद करी वारो तसवर आहे। ऐं मूं जीअं पंहिंजे सीने सां सारी धरतीअ खे लाहींदे, तूं रावीअ खे बि ईअं ॾिसंदे जीअं पंहिंजे सिंधु दरिया खे। असांजो इहो वेसाहु आहे त इंसान ज़ात जा तज़ाद आर्ज़ी आहिनि। इहे सभु हरामिन पैदा कया आहिनि, इहे हरामी हुक्मरान तबक़नि पैदा कया आहिनि। इन करे इंसान ज़ात हिकिड़ी वहदत आहे ऐं इहो ई असांजे लतीफ़ जो पैगाम आहे, इहो ई दुनिया जे अज़ीम माण्हुनि जो पैगाम आहे। इंसान ज़ात समूरी हिकु वहदत आहे। ऐं इंसान ज़ात छो, सॼी फितरत हिकिड़ी वहदत आहे, सॼो संसार हिकिड़ी वहदत आहे। इन्हनि जे विच में तज़ाद हरामिन पैदा कया आहिनि, जाबरनि पैदा कया आहिनि। ऐं चए थो तूं रावीअ खे बि, अॻिते थो चवे, तूं रावीअ खे बि ईअं ॾिसंदे नसीर, तूं रावीअ खे बि ईअं ॾिसंदे जीअं पंहिंजे सिंधु दरिया खे, ऐं सभ ते नेठि वसाईंदे तूं मुंहिंजी सारी बरखा खे। जेको मां तव्हांखे पैगाम ॾिनो आहे उनजी बरखा तव्हां सॼे जग ते वसाईंदव। हिन सारे बसि ख़तमु थी ॻाल्हि, हिन सारे नंढे खंड मथां तूं बादल वांगुरु छांव कंदे। अयाज़ खे इन जो इदराक हो त हू हूअं त आलमगीर सतह जो शाइर हो, पर नंढे खंड जी तहज़ीब सिंधु सभीता ज़ाहिर आहे। हू अॼोकी सिंध खे रूह कोन थो पंहिंजो सम्झे त मां उन जो आहियां। साईं जी एम सद किताब सिंधु वरी साञा, उहा सॼी असांजी सिंधु सभीता जी साञा आहे। ठीकु आहे न, पैगाम सिंध आहे जेको, पैगाम लतीफ़ आहे जेको। हिन सारे नंढे खंड मंझां तूं बादल वांगुरु छांव कंदे, ऐं रख मदाईअ जी मेटे तूं उजरा सारा हांव कंदे। सो इहो अयाज़ आहे। ऐं मां अयाज़ साहिब खे हिन ॻाल्हि ते पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां। पंहिंजी गुफ़्तगू खे ॻाल्हि डिघी थी वई आहे ऐं डिघी थी वेंदी। त शेख अयाज़ ऐं सिंध जो मतिलबु आहे त जेका नई इंसानी तहज़ीब ऐं नई इंसानी दौर निशात सानिया खां शुरू थियो हो, जंहिं रूए ज़मीन ते क़ौमुनि खे पंहिंजो नओं इदराक ॾिनो, नओं तसवर ॾिनो, नओं इंसान जो ख़्यालु ॾिनो, नए समाज जो तसवर ॾिनो, उनजो नक़ीब शाइरी में शेख अयाज़ हो। हर जाइ में न, ॿियनि ॿिया माण्हू आहे, पर शाइरी जे मैदान ते वॾो नक़ीब। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अयाज़ अॼु उन मौज़ू न हो, पर मां पछाड़ी में ॻाल्हि करणु चाहियां थो त जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त अरस्तूअ अफ़लातून जे भेट में काफ़ी अॻिते वधियल ॻाल्हि कई। अफ़लातून जो शाइरी जो तसवर ॾाढो महदूद आहे, हालांकि पाण बि शाइर हो, पर अफ़लातून सम्झंदो हो त शाइरी फ़क़ति हिसियात जो ऐं कैफ़ियतुनि जो ऐं अहसासनि जे तर्जुमानीअ जो रूमानवी इज़हार आहे। इहा डेफिनेशन रिपब्लिक में प्लेटो कई आहे। पर हुनजो शागिर्द अरस्तू हुन खां 100 भेरा अॻिते वधी, जॾहिं किताबु लिखियो पोइटिक्स, त उन में हुन लिखियो त न, इहो दुरुस्त न आहे। शाइरी जो हिकु दौर जे इंतहाई अहम स्कॉलर दानिश्वर जामी चांडी साहब, जिन शेख अयाज़ साहब जे मजमूई जेका शाइरी ऐं शख़्सियत आहे उन ते शेख अयाज़ ऐं सिंध जे उनवान सां पंहिंजी जामे तक़रीर गुफ़्तगू अवां ताईं पहुचाई। असांजो ही जेको बि अॼोको सेशन आहे उहो असांजे आर्ट काउंसिल ऑफ हैदराबाद जे तवसुत सां असांजे प्रेसिडेंट जनाब डॉक्टर इसाक़ समेजी साहब जे तरफ़ां हिते मुनक़िद थियल आहे। शेख अयाज़ ऐं सिंध त इहा सिंध काबो बि काशी बि आहे, चवे छा बि को शेख या ब्रह्मन, इन लाइ बनवास भोगियूं पिया, इन सां असांजो अनोखो वचन। ऐं कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए, कॾहिं मूड़ कंहिंजा न मुरझाइजनि। ऐं थोराइतो आहियां डॉक्टर फयाज़ लतीफ़ साईं जिन जो अॼु असीं बिटशाह में उते जेका यादगार कमेटी जे तरफ़ां वरसीअ जी तक़रीब हुई उते मौजूदु हुआसीं। प्रोग्राम जी इब्तिदा डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब जेके इन्हनि खे एज़ाज़ हासिलु आहे त हुन शाह लतीफ़ जे इन
पैरोकार शेख अयाज़ जे जमालियात ते पंहिंजी PhD जेका हिन वक़्त ताईं पहिरीं ऐं आख़िरी PhD आहे जेका शेख साहब जी शख़्सियत शाइरीअ जे पस मंज़र में आहे। ऐं ॿियो जेको वॾो क्रेडिट आहे डॉक्टर फयाज़ जो आउं ज़रूरु करणु चाहींदुसि त डॉक्टर इसहाक़ समेजे ऐं असां पहिरियों दफ़ो जॾहिं इसहाक़ समेजो साहिबु इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो डायरेक्टर थियो त असां गॾिजी हुनजे ख़ानदान खां हुनजी शेख अयाज़ जे नवादरात खे हासिलु कयो। हुन जा ख़ासि जेके शयूं आहिनि उन्हनि खे हुते असांजे इसहाक़ समेजे साहिबु कॉर्नर क़ाइमु कयो। फयाज़ लतीफ़ साहिब जो क्रेडिट इहो आहे त उन कॉर्नर जो इंट्रोडक्शन हुन लिखियो आहे जेको हाणे इंशाअल्लाह असांजे ई आवाज़ में सोशल मीडिया ताईं अवां ताईं पहुचंदो। ऐं असांजी अॼोकी सदारत जेका आहे तक़रीब जी ज़ाहिर त उन में तव्हां ॾिसंदो त जादू हाणे छा हलंदो। जॾहिं साईं सरदार अली शाह साहिबु तव्हांजे साम्हूं ईंदो त तव्हांखे पतो पवंदो त लफ़्ज़नि में जेको जादू आहे ऐं उनजो सहर आहे उहो छा आहे। छाकाणि त दौर हाज़िर में बेशक ॿियूं बि वॾियूं शख़्सियतूं आहिनि ऐं हिन वक़्तु कंहिंजो बि नालो नथो वठां पर असांजो शहनशाह बादशाह गुफ़्तार जो छाकाणि त बैग ते मियो इनायत पे आहे शाह लतीफ़ जो मुतालो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त शेख अयाज़ हुनखे हिफ़्ज़ आहे। असीं बि हाफ़िज़ आहियूं पर हू बि असांजे भिटाईअ जो वॾो हाफ़िज़ आहे। ऐं जामी जेका हिते नंढड़ी ॻाल्हि कई जामी तव्हीं उन्हनि ख़ुशनसीब शख़्सियतुनि मां आहियो छाकाणि त हिते ताज जोयो वेठो आहे। ऐं सरदार शाह साईं असां आहियां त कुझु बि कोन पर जेका मुंहिंजी हुजत आहे शेख अयाज़ सां जेका मुंहिंजो प्यारु आहे शेख अयाज़ सां मूंखे ख़बर न आहे त हुनखे मूं में छा ॾिठो हो। मुंहिंजे लाइ त हू देवता हो। हीअ सभु उनजे वेझा हुआ पर तमामु वेझो हुउसि जो इन हद ताईं जो जॾहिं हू लहद में पियो लथो त हुनजो आवाज़ु आयो त मूंखे तूं पंहिंजे ॿाहुनि मां खण ऐं मूंखे हेठि लाइ। हुनजा फर्ज़ंद परे बीठा हुनजा मदाह परे बीठा हुआ। आऊं हेठि तुरबत में लथो आहियां मुंहिंजे ॿाहुनि ते आऊं त अली अली करे लाहींदुसि न हुनखे। ऐं शेख साहिबु मुंहिंजे ॿाहुनि सां किराड़ जे किनारे ते लथो आहे। पर जामी तव्हां फ़ख़ुरु कयो त जॾहिं शेख अयाज़ ते जेको ॿ अखर ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदुसि त शेख अयाज़ साहिब ते जेको तनक़ीद जो अभ्यास हो उहो त नेगेटिव तरीक़े सां आयो। सरदार अली शाह ज़ाकिर या वरी असांजो क़ुर्बान बुगटी साहिबु ऐं यकीन सां तो तव्हांखे चवां त शेख अयाज़ जॾहिं बि उनजे तनक़ीद जो ज़िक्र कंदो त हू टहिक ॾेई खिलंदो हो त हीअ ॼामड़ा मूं ते छा तनक़ीद करे था सघनि। शेख अयाज़ जे फ़न पहाड़ ते हू छा था ॻाल्हाए सघनि। पोइ मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी ऐं असांजा जेको रसूल बख़्श पलीजो साहिबु ऐं उनजी वज़ाहत ॾींदड़ कलाम जी तरबियत खे अव्हां ताईं पहुचाइण वारो मोहम्मद इब्राहिम जोयो उहे त हुनजा धुर हुया उनजे हिसे जा हुया। पर पोइ दौर में जॾहिं असीं शेख साहिब खे वेझा थियासीं त मूं ॾिठो त शेख अयाज़ जेके तनक़ीदी अभ्यास पंहिंजे नज़रियाती तज़लज़ुल जे करे छाकाणि त शेख साहिब जे हिकिड़े नज़रिए खां ॿिए नज़रिए खां पोइ हुनजी पछाड़ीअ वारो जेको तरीक़ो थियो ज़िंदगीअ जो नज़रियाती तरह सां उन में हुनखे ॿिनि शख़्सियतुनि परेशान कयो जेके आउं हुनजो अखियुनि ॾिठो गवाह आहियां। छाकाणि त हुन मूंसां कचहरियूं कयूं आहिनि मूं लिखियूं पियूं आहिनि हुनजो घणो हिसो ऐं शेख साहिबु पंहिंजे पाण पढ़ियो पियो हो त शेख साहिबु ॾिठुमि त ॿिनि शख़्सियतुनि खां ॾाढो अवॉइड आहे या उनखे थोरो ख़ौफ़ आहे या हुनजा कन ॻाढ़ा आहिनि। हिकिड़ो त अमीर अली चांडियो साहिबु आहे जंहिं हुनजे तनक़ीदी अभ्यास जॾहिं लिखियो पर आउं जॾहिं वियुसि त शेख साहिबु इबरत मैगज़ीन टाइप को रिसालो हो उन में मूं ॾिठो त केरु ख़ुशनसीब आहे जंहिंखे एॾी गौर सां पढ़े पियो। ॾिठुमि त जामी चांडे साहिब जो शेख साहिब जे नज़रियाती जेके फेर घेर उनजी लाइफ में आई हुई एॾे त गौर सां हुनखे पढ़े पियो एॾी त गौर सां पढ़े पियो कन ॻाढ़ा पेशानी में गुंजन त आउं बि लुॾी वियुसि। मूं ॾिठो त हीअ जामी चांडे खे पढ़े पियो ऐं जामी तव्हां ख़ुशनसीब आहे। शेख साहिब खे वक़्तु थोरी हो जो असांखे तव्हांखे एतिरो हू पढ़ो वर्ल्ड इंटरनेशनल जेका बि हुनजी हूंदी हुई मुताले जी जेका नोयत हूंदी हुई हू उन ताईं पहुतल हो। ऐं जामी तव्हां ख़ुशनसीब हो त शेख साहिबु थोरो थोरो तव्हांखे डिॼण बि लॻो हो त हीअ मुंहिंजी स्टडी जेका आहे साले कीअं कंदो। बिलाख़िर शेख साहिब जो विसाल थियो त शेख साहिब जे नसर ते तनक़ीदी अभ्यास जामी चांडे कयो। शेख साहिब जी शाइरीअ जो तनक़ीदी अभ्यास सिंधिका जे तरफ़ां इहे किताब छपिया। अॼु करायूं लहू लहू आहिनि पोइ बि ज़ंजीर निठ टुटणो आहे। अयाज़ जी आख़िर ताईं कमिटमेंट इहा ई हुई अॼु करायूं लहू लहू आहिनि पोइ बि ज़ंजीर नेठि टुटणो आहे। बाबरी कंड ते बि था काहिनि पेर पंहिंजा त पंधु खुटणो आहे। हीउ हुयो अयाज़ साहिब जो आख़िर ताईं नज़रियो जंहिंजो हू अस्तर ऐं इस्तहकम ॾिठो। जनाब सैयद सरदार अली शाह साहिबु त असांजो उस्ताद आहे जामी ऐं उस्ताद जामी जे हेॾे मुफ़सिल ऐं सैर हासिल गुफ़्तगू खां पोइ
असां जहिड़नि तिफ़ले मकतब ऐं सेकड़ाहठ माण्हुनि जी गुफ़्तगू जाइज़ बि कोन्हे ऐं न को मुंहिंजी सदारत न को कुझु। कल्ह बीबी शहीद खे पंहिंजे उते पंहिंजी मोहबत जा गुल अछण विया हुआसीं ऐं अॼु हिते ख़बर पई त तक़रीब रखियलु आहे त मूं चयो त हिते हाज़िरी ॾियूं ऐं इन ई प्रोग्राम जे हिसाब सां जिते टंडियल मां निकितुसि त वरी हिते पहुचणो हो त मूं डॉक्टर समेजे सां ईंदे ई ॿाहिरि मश्करी कई त मूं चयो तो कई अॼु अंदरि जेके वेठा आहिनि माण्हू उन्हनि सां ॾाढी कई आहे जो 4:30 बजे मूसीक़ी जो आसिरो ॾेई तो लेक्चर शुरू करायो आहे ऐं होशियारु माण्हू आहे, सम्झे थो त मैनेज कीअं कबो, इवेंट मैनेजमेंट आहे। ऐं जामी साहब ॾाढो ज़बरदस्त शेख साहब जे हवाले सां गुफ़्तगू कई ऐं असीं त सची ॻाल्हि इहा आहे त आऊं पाण ॻोठाणो माण्हू आहियां ऐं उहो सम्झंदा आहियूं त जॾहिं हिकिड़ी कोकिड़ियुनि जी दुनिया में जे कोकिड़ी कुकड़ पालींदा आहिनि कॉक फॉस्टर्स जेके आहिनि उन्हनि जी दुनिया में जहान में हिकिड़ो अक़ीदो आहे त जेसिताईं शिखर बांगो वॾो वेठो हूंदो तेसिताईं नंढिड़ो जेको आहे उहो दुदिर जेको हूंदो बांग कोन ॾींदो, जे बांग ॾींदो त कोई छॾींदा हुनखे कोई छॾींदा त अहिड़ो निभागो आहे जो वॾो वेठो आहे वॾे जे हूंदे बांगू वेठो ॾे। सो वॾनि जे हूंदे बाबा असांखे बांग ॾियण जी का बि कोन्हे, सुबुह जो मूंखे कोई न छॾींदी। ऐं शेख अयाज़ ऐं सम्झां थो त उन ते गुफ़्तगू त जामी खां सुठी त केरु कोन थो करे सघे। जामी जेतिरनि पहलुअनि खे कवर करे थो, जेतिरा हुनजा आस्पेक्ट्स आहिनि अदब जा शाइरीअ जा ऐं उनखे आलमी तनाज़ुर में फ़लसफ़े जी रूह में तबक़ाती ऐं समाजी जेके मौज़ू आहिनि उन जे हवाले सां जामी खां सुठी सची ॻाल्हि आहे त गुफ़्तगू नथो करे सघे। हाणे अयाज़ यकीनन आउं सम्झां थो त असांजो महबूब आहे ऐं मूंखे ख़बर कोन्हे छो त आउं पाण लिखण वारो अंधी मंडी तख़लीक़ जी दुनिया जो माण्हू आहियां। मूंखे अॼु ॾींहं ताईं तनक़ीद जी जो जेको डेकोरम आहे या तनक़ीद जो नसाब आहे उहो मूं न को पढ़ियो आहे ऐं न को मूंखे अॼु ताईं सम्झ में आई आहे ॻाल्हि। ऐं हूअं बि आउं सम्झां थो त तख़लीक़कार जॾहिं पंहिंजी क्रिएटिविटी करे थो, जेका हुनजी तख़लीक़ आहे उहा हुनजी रिप्रोडक्शन आहे, हुनजो हू जनम ॾिए थो हिकिड़ी शइ खे ऐं उन में हुनजा मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं, हुनजा मुख़्तलिफ़ मरहला, हुनजो समाज, हुनजा माण्हू, हुन दौर जूं हालतूं, हुनजी पंहिंजो इर्द गिर्द, हुनजूं पंहिंजूं रौलाकियूं, हुनजा पंहिंजा दर्द, हुनजा पंहिंजा ख़्वाब, इहे सभु मिलनि था ऐं पोइ हू हिकिड़ी तख़लीक़ करे थो। नक़ाद पंहिंजी एंगल खां उन शयुनि खे ॾिसे थो, हुनजो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे। तख़लीक़कार जो हिकिड़ो पंहिंजो पस मंज़र आहे ऐं हुनजो पंहिंजूं हालतूं आहिनि, कैफ़ियतूं आहिनि, नक़ाद जूं पंहिंजूं आहिनि। हू पंहिंजे एंगल ऐं पंहिंजे नज़ीरे जी ऐनक लॻाए उन शइ खे ॾिसे थो त हिन मुंहिंजे नज़ीरे जे रूह खां सही वियो आहे या ग़लति वियो आहे। आउं सम्झां थो त जेके दुनिया जा वॾा आउं जी परखींदो आहियां कंहिं बि शाइर खे, मूंखे जेके वणंदा आहिनि तख़लीक़कार, उन में आउं 3 शयुनि खे ख़ासि पैरामीटर तौरु रखंदो आहियां। नंबर पहिरियों त हुनजा मौज़ू फ़र्द जे इर्द गिर्द घुमनि था। हिकिड़ो माण्हू आहे, उनजी पंहिंजूं ख़ुशियूं आहिनि, उनजा पंहिंजा ग़म आहिनि, उनजी पंहिंजूं हालतूं आहिनि, उनजा पंहिंजा इक़्तिसादी हालतूं आहिनि, उनजूं पंहिंजूं समाजी हालतूं आहिनि। हिकिड़ो फ़र्द आहे, उहो सोचे थो, रुले थो, पिने थो, धिका खाए थो, सोचे थो, उहो इज़हार करे थो। केतिरा शाइर तख़लीक़कार तव्हां खणंदव त उहे तव्हांखे उन फ़र्द जे रौलाकिन जे दायरे में नज़र ईंदा। सागर सिद्दीकी अहिड़ा पुलनि जे हेठां पिया हूंदा,
सुता हूंदा फ़क़ीरी जहान में वेठा शेर चवंदा वेठा लिखंदा जेके कैफ़ियतूं हुनजे अंदर में ईंदियूं। पोइ हू वरी फ़र्द अॻियां वधे थो, जॾहिं फ़र्दनि जो मजमूओ समाज आहे, उहो समाज खे एड्रेस करे थो, हू समाज जा मौज़ू खणे थो, इंसानी समाज जी ॻाल्हि थो करे, मुआशिरो समाज माना इंसानी मुआशिरो, हू उन जा मौज़ू खणे थो ऐं उनखे तब्दील करण जा ख़्वाब ॾिसे थो, उनखे बहितर खां बहितर करण जा ख़्वाब ॾिसे थो, पंहिंजे ज़ुल्म, पंहिंजे दौर जी जबुर, पंहिंजे दौर जूं हाकिमतूं, हुकूमतूं, बादशाह, उन जे अगेंस्ट वञे थो ऐं पंहिंजो इज़हार करे थो। टियों वरी उहो आहे जेको इंसानी मुआशिरो, इंसानी सोसाइटी हिन पूरे काइनात जे हिकिड़े टुबके मिसिल आहे। तव्हां कॉस्मोस खे जे नज़र विझंदो त ह्यूमन सोसाइटी ही 8 अरब माण्हू धरती जो गोलो हिन पूरे काइनात फितरत में हिकिड़े पेन जे टुबके वांगे पियल आहे, उन खां बि नंढड़ो वॾो। पोइ हू जेको तख़लीक़कार आहे हू उन खां वधी उन मुआशिरे ऐं समाज खे फितरत सां कनेक्ट करे थो, नेचर सां कनेक्ट करे थो। हाणे इहे टे आउं सम्झंदो आहियां कंहिं शाइर खे आउं इन्हनि 3 बुनियादनि ते ॾिसंदो आहियां। हिकिड़ा शाइर जेके फ़र्द जे दर्द में फाथल हूंदा, रकीब रूसिया जे चकरनि में पिया हूंदा, हू कारनि ज़ुल्फ़नि जा असीर थिया बीठा हूंदा, हू कजलियुनि अखियुनि जे किनारनि ते धिका पिया खाईंदा। हिकिड़ा हुन खां अॻिते वधंदा, 8 अरब माण्हू हिन पूरे मुआशिरे खे खणी पाण सां गॾु बीहंदा, न हीउ न हुजणु खपे, हीअं मुआशिरो हीअं हुजणु खपे, उनखे तब्दील करण जो कंदा, जेको पाण चऊं था त मुज़ाहिमत ऐं रेवोल्यूशन उहा मुआशिरे जी आहे। छो त हू जेका मुज़ाहिमत करे थो हू तोतेला थोरी पियो करे, हू इंसानी माण्हू पंहिंजी हम जिन्स, पंहिंजी सेम स्पेशी लाइ पियो करे, जेका स्पेशी आहे, जेके अशरफुल मखलूक़ात चई नालो रखियो, हू न लाइ पियो करे न। हू हरणनि जी जंग थोरी पियो विड़े, हू वणनि ऐं तोतनि जी जंग थोरी पियो विड़े, हू कोयलनि जी जंग थोरी पियो विड़े, हू जंग विड़े पियो पंहिंजे हिकु जहिड़नि बाए पेडिस्ट्रियन जेके 2 पेरनि ते हलनि था, 2 अखियुनि सां ॾिसनि था, 2 हथनि सां विढ़नि था, 2 हथनि सां खाइनि था, 2 कननि सां ॿुधनि था, ही उनजी जंग पियो विड़े। ही वणनि ॿूटनि जी जंग कोन पियो विड़े, ही गुलाबनि जी जंग कोन पियो विड़े। पोइ तख़लीक़कार अॻिते वधे थो, हू चए थो न हाणे इहे सभु शयूं हिन मुआशिरे लाइ लाज़मी आहिनि, मूंखे जंग रुॻो हिननि जी कान्हे विड़णी, मूंखे हुनजी विड़णी आहे। इहो यूनिवर्सल, मुंहिंजी नज़र में यूनिवर्सलिटी जेका आहे तख़लीक़ जी, उहा हिन काइनात ताईं हीअं फैलियल हुजे थी। साईं लतीफ़ ॾिसो, अयाज़ ख़ुदि कवेल खे थो चए न, वञो कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ, हू नियापो जेको ॾिए थो, हू संतरी खे चिठी लिखी कोन थो ॾिए त ॿाहिरि वञी सियासी पार्टी जो फलाणो लीडर आहे, मुंहिंजे कारकुन खे चइजां थी पैगाम पुॼाए छॾ, हू कवेल खे चए थो, हू उनखे चए थो त हीउ मुंहिंजो पैगाम जेको आहे खणी वञी चओ त अञा जियां पियो, अञा विढ़ां पियो, अञा रड़ां पियो। त आउं सम्झां थो शेख अयाज़ इन्ही 3 शयुनि जी बुनियाद ते परखींदासीं त अयाज़ जी पोइट्रीअ में जेको यूनिवर्सल जेको आस्पेक्ट आहे काइनाती, उहो फैलियल आहे, जीअं लतीफ़ साईं आहे, ईअं दुनिया जा घणा वॾा तख़लीक़कार आहिनि, इहा हुन में मौजूदु आहे। फैज़ साहब मुआशिरे ताईं आहे, फ़र्द खां वधी मुआशिरो, इन खां अॻिते कोन्हे। अयाज़ आहे, अयाज़ जी पहुच कोन थी आहे, प्रॉपर पहुच कोन थी आहे दुनिया ताईं, रसाई कोन थी आहे। इन में असीं सभु जा सभु जेके अयाज़ जा आशिक़ आहियूं, अयाज़ जा चाहींदड़ आहियूं, इहे सभु कसूरवार बि आहियूं ऐं भाई में भाईवार बि आहियूं। कीअं दुनिया जा शाइरी पहुती हेसि ताईं, उमर ख़याम खे फिट्स जी राल न मिले त उमर ख़याम पुॼे या ॿाहिरि दुनिया ताईं। ही सभु स्पेनिश जेके आहिनि पंहिंजी ॿोली में लिखियो अथनि, सही दुनिया ताईं कीअं पुॻा, रूसी राइटर जेके आहिनि सभिनी पंहिंजी ॿोलीअ में लिखो, दुनिया ताईं कीअं पुॻा। हुनखे पहुचाइण वारा माण्हू, हा भाई ॿियो माण्हू तूं छो सम्झंदो पाण लठ खणी बीह रहूं, बाबा मुंहिंजी 6000 साल पुराणी सिंधी आहे, ऐं वादी सिंध जो आहियां, इंडस वैली सिविलाइजेशन जो पुटु आहियां, मोहनजोदड़ो जो पुटु आहियां, मुंहिंजी ॿोली कीअं कोन सम्झंदो जेको आहे कोलंबिया में बोगोटा में वेठल माण्हू, इहे पीउ में ताक़त कोन्हे मुंहिंजी ॿोली त सम्झणो, मूंखे सम्झणी आहे जो आउं अज़ीम आहियां, कीअं सम्झंदो, कोन सम्झी सघंदो न। जेसि ताईं हुनखे तव्हां दुनिया जी लिंगुआ फ्रेंका में न आणींदव, दुनिया में राब्ते जी ज़बान में उहो मुंतकिल न थींदो, तेसि ताईं कोन उहो वधी सघंदो अॻिते। ऐं इहा अयाज़
असां चाहींदड़नि शेख अयाज़ जा जीअं असांजी रिवायत उहा ई रही आहे अदबी जेके असीं लिखण पढ़ण वारा जेके असीं सोकाल्ड दानिश्वर आहियूं इंटलेक्चुअल आहियूं ऐं पाण खे शामिलु करे थो चवां असां शेख साहिब सां रविश उहा ई रखी आहे जेका असीं पंहिंजे शादियुनि में घोट सां रखंदा आहियूं ॾाढो ॻाए वॼाए सहरा गीच दम दमादम आख़िर में उन काती वाईदारी कंद ते हल बाबा 3 दफ़ा क़बूल कयईं त हमरा चट थी वियो न कुंवार ॾिठई न ॿी त हमरा जो मुआंडो कहिड़ो हो छा हो पढ़ियो कंहिंसां आहियां हुन वीचारे खे रुॻो फॿा हिकिड़ो फॿियो काज ॿिया फॿिया मोड़ टियों खबियो मुले वारो रुॻो इहो पुछण त तोखे धीउ फलाणे सी क़बूल आहे हुनजी क़बूल आहे असां त हुनखे घोट करे हुनजा गीच ॻाया आहिनि हू जेको अयाज़ चए पियो त मूंखे पोइ सुञाणंदा हू पंहिंजी लाइ कोन पियो चवे माण्हुनि लाइ त मूंखां पोइ वञण खां पोइ मुंहिंजो क़दुरु थींदो हू इहो पियो चवे त छल पोयनि हमरान में जेके मुंहिंजा आशिकीन आहिनि उन्हनि खे हया को शर्म पवे त मूंखे दुनिया ताईं पुॼाइनि पोइ उहे वञी मुंहिंजो क़दुरु कंदा त पोइ नाज़िम हिकमत ऐं पेब्लो नेरुदा ऐं गार्शिया लोरका ऐं माया एंजलो सां वञी मूंखे भेंट कंदा त किथे बीठो आहियां ऐं हुननि जा कहिड़ा ख़्याल आहिनि मुंहिंजा कहिड़ा ख़्याल आहिनि हुन त शौरी तौर ते उहो एॾो पाड़ू हो सॼी दुनिया जे पोइट्रीअ खे पंहिंजी पूरी तारीख़ खे उहो विद्यापतीअ खे बि पढ़े वेठो हिकिड़े वक़्त ते हू संस्कृत जा आलिशान हसीन रिवायत खे बि पढ़े वेठो जंहिंमां हुनजी सॼी शाइरी फुटी निकिती आहे हू फासी जे ग़लबे में त कोन आयो न त पोइ अरबी जे ग़लबे में आयो हू त हितां जी पुराणी वादी सिंध जी जेके ऋग्वेदा जा गीत आहे उनजो जेको एसेंस हो उनखां पोइ जेका उहा पोइट्री जनम वरिती ऋग्वेद जे राइम्स खां पोइ ही उन ई रिवायत खे अॻिते खणी हलियो हो न त हुनखे हो त भई हुनजी शाइरी हुन सॼी दुनिया खे ॾिसो शौरी तौर ते हुन हाशिया लिखिया आहिनि हू जॾहिं तस्करो थो करे त झांसी जी राणी त उन हेठां हुनजो हाशिए में पूरो मुफ़सिल लिखे थो त झांसी जी राणी केरु हुई मथां हुननि सम्झो ख़बर ई न हुजे तव्हां हुजे त लिखां वेठो हुआ हू ई केरु हुन हिकिड़े तारीफ़ ॾिनो आहे माना हुनजी ख़्वाहिश ऐं एक्सपेक्टेशन इहा हुई त मूंखे दुनिया ताईं पहुचायो वेंदो ऐं वेंदुसि दुनिया ताईं पुॼंदुसि असां हर साल इहो ई कयूं था जॾहिं हीउ ॾींहुं अचे थो त हिकिड़ो प्रोग्राम करियूं था हिकु त मेलो थिए थो ऐं असीं वञूं था हुनजे क़बर ते चादर चाढ़ियूं था ऐं उते पंहिंजी मोहबतुनि जा ऐं अक़ीदतुनि जा गुल निछावर करियूं था वरी वापसि अचूं था हिकिड़ी उहा साॻी गुफ़्तगू करियूं था जेका 3 सालनि खां कंदा पिया अचूं ऐं उनखां पोइ हलिया था वञूं रियलिटी आहे हुनखे पुॼाइण जो दुनिया ताईं पुॼाइण जो इहो असांखे कमु करिणो आहे जेकॾहिं इहो अवां न कयो त अयाज़ फ़क़ति अज़ीम अवां लाइ रहंदो असां लाइ रहंदो बाक़ी दुनिया डैम केयर त न्याय हूंदो तव्हांजो मूंखे कहिड़ी ख़बर मूंखे त पढ़ायो आहे छा हाणे ॿी ॻाल्हि त हाणोके दौर में अयाज़ खे रिलेट कीअं करिणो आहे चलो पंहिंजी सोसाइटीअ में बि रिलेट कीअं करिणो आहे हुनखे रिलेवेंट कीअं बणाइणो आहे दुनिया में हाणे क़दुरु तब्दील थी विया हाणे डिजिटल जेका एज आई आहे गुज़िरियल 20 सालनि में उन में माण्हुनि जे सोचण माण्हू जे सम्झण माण्हू जी चॉइसिस माण्हू जे परख जा मयार कुझु क़दुरु तब्दील थी विया आहिनि हीअ जेका नई जनरेशन आई आहे जेके पाण जेंज़ीस था चऊं हीअ जेका हाणे जेको नओं आयो आहे इहा कहिड़ी मौसीक़ी थो ॿुधणु चाहे इहा अयाज़ जा गीत कहिड़े फॉर्म में थो ॿुधणु चाहे हू हमरा लाहौती मेलो थो करे त उते ॾिसो था त जेंज़ीस जा जेके आहिनि उहे कटक नथा पिया आहिनि उते हू अयाज़ खे ॻाए पियो ॿुधनि वेठा ही मूं त फ़नकार कावड़ पाए न तबसरो कोन थो करे हाणे मूं त करे हू कावड़ जो पे करे हू कावड़ जो पे पाण सदाईं कखर खे खड़ो वणे छॾियूं पोइ शुरू थियो वञनि पोइ पाण वेठा चीजा किनारे भई ॿुधे त अॼु न ॿुधे सुभाणे ॿुधे पंहिंजा कम सदाईं इहे आहिनि चइबा नालो अची जीअंदो अची कमु अची नांगनि जा बिर थो खोटिया अची पोइ जीअं असां मौसीक़ीअ में हेॾो वॾो गैप छॾियो आहे जो जाम माशू पिछड़ ते बि हज़ार नोटनि जूं घोरूं थियनि थियूं ख़ुदा जा बंदव इहो असांजो आहे ॾोह इहो फ़नकारनि जो ॾोह आहे हाणे मूं ते भले सुबुह जो बयानु ॾियनि ख़ान साहिबु चवनि त हीअ फलाणी जॻह ते हिकिड़ी बेदबियाना गुफ़्तगू करे वियो आहे हिकिड़ी फलाणी करे वियो तव्हां मिसाल तव्हां पंहिंजी ट्रांसफॉर्मेशन कीअं कई आहे तव्हां पंहिंजी मौसीक़ीअ जी जदीद दौर में सभ खां वॾो शाइरीअ जो मीडियम म्यूज़िक रही आहे सभु ख़ुदि चवंदो हो न त शाइरी उहा जेका ॻाए सघिजे जेका ग़नैया हुजे जेका ॻाए सघिजे
ही पुरानी सॼी असांजी शाइरी क्लासिकी लोक रिवायत जेका आहे अॼु ताईं बची आहे, उहा छा ते बची आहे? ही ॻाईंदे 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 माण्हू बचाया आया आहिनि हुनखे। पोइ अची पननि जी ज़ीनत थी न, ईअं त कोन आई हुई उन वक़्तु पनुनि में लिखिया पिया, पर पन्नू त उनखां इलाही अॻे अची चुको हो। तव्हांखे कलमी दस्तावेज़ कॾहिं मिलंदा? मीर इनायत जो कहिड़े दौर जो लिखियलु पहिरियों कलमी वांगुरु नुस्ख़ो मिलंदो, या वांगुरु कलमी नुस्ख़ो लतीफ़ साईं जो कॾहिं मिलंदो पहिरें दौर जो? कागज़ त चीनी नाले कॾो को ठाहे छॾियो। गटनबर्ग प्रेस जेका आहे जर्मनी में, उहा भले कॾहिं लॻी चुकी हुई। जे इहे सभु किताब छपराया दास कैपिटल ऐं ॿिया ही हू जॾहिं आया प्रिंटेड त पुराणी थी चुकी हुई न। मूसीक़ी मीडियम रही। अॼु मूसीक़ी जो इहो आहे आलम, त आउं त ॾिसां थो, आउं हैरान थो थियां त हिकिड़ो माण्हू आहे अलाए छा थो चवे। तव्हांजी पंहिंजी ख़लक अमीर बंवर उहा ई वेठी अथई, 1000 5000 जा नोट पिया गोरीनि, दबादब लॻी पई आहे, पाण धणी बाजे ते ठका लॻी पई आहे। पीपल आर मूविंग टुवर्ड्स दैट। माण्हू ॿुधनि पिया। अॻे कंहिं ज़माने में जलाल चांडे खे जेके साहिब ज़ौक़ सम्झंदा हुआ पंहिंजे पाण खे, शास्त्रीय संगीत जा आशिक़ हूंदा हुआ, उहो जलाल चांडे जी मूसीक़ीअ खे बि मायूब सम्झंदा हुआ ॿुधणु। उहो असां वटि उमरकोट में हिकिड़ो डॉक्टर हूंदो, डॉक्टर हरचंद राय पुराणो, उन वटि हिकिड़ो आयो, उन इलाइक़े जो असांजो जेको बरोचो उहो आयो, उन चई त भई मुंहिंजी धीउ पंहिंजी खे वठी डॉक्टर खे ॾेखारणु वियो। उनखे चई सॼो लिखी ॾिनई करे करे बाबा हीअ दवाऊं खाराइजा, हीअ करे पंहिंजी आदत वरी डॉक्टर खां पुछंदा आहियूं बाबा परहेज़ कहिड़ी करियां, क्री कहिड़ी कयूं? त हुन चई त हिकिड़ो त हिन छोकिरीअ खे मिटी न खाराइजा, ॿियो जलाल चांडो न ॿुधाइजा। इहो तस्वुर हो उन वक़्त में, ऐं चवां इहो पियो। पर जलाल चांडो रिप्लेस कयो, अवामी रंग में बीठो हो, माण्हू ईंदा हुआ बहिराणियुनि में, जलाल चांडे ते कटक लॻा पिया हूंदा हुआ। ऐं जलाल चांडो हो जे हितां सिंध मजा आता ईसा खेलवी, नूरजहान फलाना लता मंगेशकर जा टपड़ी गोल करे छॾिया। तव्हांजे अॼु बि तव्हां पंहिंजे ट्रकुनि ते वञी ॾिसो त पंहिंजी धरतीअ जे शहीदनि जा फ़ोटो घटि लॻल अथव, जलाल चांडे जो फ़ोटो ट्रकुनि जे पुठियां लॻल अथव। हाणे तव्हां छा था चाहियो? सुभाणे ट्रकुनि जे पुठियां जाम माशूक शरीफ़ जो फ़ोटो लॻल हुजे। व्हाट यू थिंक? नयूं ऐं चवां छा थो त हिकिड़ो वॾो गैप असां सोसाइटी में छॾे ॾिनो आहे, वॾो गैप पियो आहे, हर फील्ड में पियो अथव। मूं मूसीक़ीअ जो मिसाल ॾिनो, ऐं हिकिड़े शाइर ते गुफ़्तगू पियो कयां। इन करे आउं मूसीक़ी जे हवाले सां चवां पियो त हिकिड़ो गैप तमामु वॾो, ही थर जा ऐं भले कावड़जनि था, हीअ जेके 4 5 6 फनकार न हुजनि, हीअ तव्हांजे भतनि मंझि जेके शादियूं थियनि थियूं ऐं भत थियनि था ऐं प्रोग्राम थियनि था, हीअ जेके 4 5 हीअ असांजा छोकिरा न हुजनि, रफ़ीक न हुजे, रजब न हुजे, तव्हांजो ही न हुजे, दुआ कनि शफ़ी फ़क़ीर खे हिकिड़े स्कूल ऑफ थाट खे बचाए बीह रहियो। न त तव्हांजे महफ़िलुनि जा हींअर मूंखे फर्स्ट चॉइस फ़नकारनि जी, ऐं अमानत थो छॾियां, मूंखे फ़हिरिस्त ठाहे ॾियो, फर्स्ट चॉइस फ़नकार बि कहिड़ा घणा खणंदो सिंध में? जॾहिं फ़हिरिस्त 30 वारी 5 7 ते जी बीह रहंदी त पोइ 8 नंबर त जाम साहब जो ईंदो न। आऊं को हुन वीचारे मासूम आहे, हिकिड़ो अबोझ माण्हू आहे। ऐं असां माण्हुनि खे फ़न खपे, असांखे एंटरटेनमेंट खपे, हर रंग में एंटरटेनमेंट खपे। छो असीं सेलिब्रेट करणु था चाहियूं, असीं इंजॉय करणु था चाहियूं। असीं त शेख साहब ॾुकार जी कैफ़ियत बि बयानु करे, मुंहिंजे मारुनि जे कढीअ में सिंगरी कोन्हे, बबूर में पलड़ो कोन्हे, छांग में छेलो कोन्हे, असीं नचूं पिया वाड़े वा मारू अकेला। सी भले अकेला हुजनि, अहिड़ी हालत में हुजनि, पर एंटरटेनमेंट ओके, पर उनजो अॻियां आणिबो। हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे नए दौर में जेनज़ीज़ आहिनि, जनरेशन हलियूं, को ज़मानो हो सेकेंड रद्द आयो, सेकेंड वर्ल्ड वार जो दुनिया में हिकिड़ो नौजवान जेको तबिको आयो, मुकमिल तौर ते रद्द, बस दुनिया में ब्लॉक थी विया, हिकिड़ो सोशलिस्ट ब्लॉक हो, जंहिंमें जामी साहब ऐं ॿियनि स्कूल ऑफ थाट जा माण्हू जेके आहिनि उहे सॼा उन हिकिड़े थीम सां गॾु बीठा। ॿियो उन ज़माने में बि हिकिड़ो क्लास हो जंहिंमें जॉन लैनन, बीटल्स, ईगल्स, एल्टन जॉन, उनजी मूसीक़ी सॼी दुनिया में पॉपुलर हूंदी हुई, जेके चवंदा बेबी बूमर्स, हिपीज़, हिकिड़ी जनरेशन हुई। उहा जनरेशन आई, उन्हनि चयो बाबा जंग जदल खां परे, वियतनाम में अमेरिका जो हमिलो थियो, जंग पई हले हुते, ऐं उहे माण्हू जेके आहिनि जॉन लैनन जा गीत जेके आहिनि होचीमन स्क्वायर ते हलनि पिया, ऐं ऑक्सफोर्ड स्ट्रीट लंडन में हलनि पिया, माण्हू रस्तनि ते बि सुता पिया हुआ, त नो मोर वॉर, जंग हाणे न, जंग न खपे। ॿियो सोशलिस्ट तबिको हो जेको पंहिंजी थियरी सां गॾु अॻिते वधियो।
हाणे जनरेशन्स हलंदियूं अॼोकी जनरेशन जी ॻाल्हि था करियूं त हाणे शेख साहब खे अॻिते खणी हलणो आहे त इन जनरेशन में असीं कीअं खणी हलंदासीं, इन सवाल ते सोचण जी ज़रूरत आहे। जेॾीमहिल हिन लैंग्वेज अथॉरिटी में ऐं हिते ई पहिरियों दफ़ो 2016 में जॾहिं पंहिंजी सकाफ़त जी वज़ारत मिली त हिते बीठो हुउसि ऐं हिन ई जॻह ते इहो ऐलान कयो हो त असांखे लैंग्वेज इंजीनियरिंग जो इंस्टीट्यूट क़ाइमु करिणो आहे जे ॿोली बचाइणी आहे। त 9 साल अॻु जी ॻाल्हि थो कयां। अॼु असीं सभु विटाईपीडिया खे कैश करायूं पिया त सिंध जी OCR ठही चुकी, सिंधी ॿोलीअ जी OCR ठही वई, ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्निशन। त ॿोली ट्रांसफॉर्म करणी आहे हिन मोबाइल ते, इन डिजिटल एज में खणी अचणी आहे। त हाणे जेको ही जनरेशन आहे जेनज़ीज़, इहे ख़तमु थिया, हाणे जेन अल्फा स्टार्ट थियो आहे वरी पोयां खां। तव्हां पंहिंजे ई घरनि में ॾिसी ॾिसो, तव्हांजा जेके ॿार आहिनि तव्हां उन्हनि जी हरकत सकनात ॾिसो, तव्हां उन्हनि ॿारनि जूं चॉइसिस ॾिसो, थोरो उन ते नज़र विझो। उनखे कीअं असीं उन ते मुंतक़िल शेख साहब खे कीअं कंदासीं? असां वारी जनरेशन ते तकियूं करे करे असीं मरी खपी वेंदासीं। 50 रुपया आहियूं, बसि उठतो आयो जेको झटको थियो दिलि ते हथ रखी वियो आहे, खण पंहिंजे भाउ खे, पोइ छा थींदो? पोइ छा थींदो? आऊं पंहिंजी नियाणी में कीअं मुंतक़िल कयां? नसीर पंहिंजे पुटनि ऐं पोटनि में कीअं मुंतक़िल कंदो? डॉक्टर समेजो पंहिंजी नंढड़ी जेका आहे बनी में कीअं मुंतक़िल कंदो अयाज़ खे, ॿोलीअ खे? हाणे इन्हनि शयुनि ते कंसंट्रेट करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त कॉन्फ्रेंसूं सभु करियूं, ठीकु आहे, ज़बरदस्त। अॼु मूं कराची में हिकिड़ी वॾी ॿोलीअ जे नाले ते कॉन्फ्रेंस पे थी, मूं हिकिड़ो सोशल मीडिया ते रस्ते में ईंदे मूं फोटो ॾिठो त टॉप लीडिंग माण्हू स्टेज ते वेठा आहिनि, पाकिस्तान जी सहाफ़ती दुनिया जा माण्हू, उहे तक़रीबन 7-8 स्टेज ते वेठा आहिनि, हेठि पिंडाल वरी 3 माण्हू वेठा आहिनि। ॿियो माण्हुनि खे ॻाल्हियूं बेज़ौक़ थी विया आहिनि, बदज़ौक़ थी विया आहिनि, हेड़ा थी विया आहिनि, होड़ा थी विया आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि कोन पिया ॿुधनि, सरदार साहिब जामी चंद जो हेड़ा अकाबर अची पहुता आहिनि ऐं माण्हू ॿुधण लाइ कोन पिया अचनि। रफ़ीक फ़कील्ला जी हाल भरिजी वियो आहे। असीं चाइनीज़ पेगोडास जे ॿाहिरां लिखियलु हूंदो आहे, सर्च डाई सेल्फ, पहिरीं पाण सुञाण पोइ पस जी पिरीअ खे, वञी छो वणकार हित न ॻोल्ही होत खे, लिको की न लतीफ़ चए ॿारो चो बेपार, नाए नेण निहार तो मुंहिंजे देर दोस्त जो। असां जूं ख़मियूं असीं पाण त रियलाइज़ करियूं मसइलो छा आहे, मसइलो आहे किथे? छा माण्हू धरतीअ सां प्यार कंदड़ कोन्हनि छा? अयाज़ सिंध, शेख अयाज़ सिंध जे नाले ते लेक्चर जो मौज़ू हुजे त 100-150 माण्हू छो वेठा हुजनि हिते? हिते ते हज़ारे माण्हू पिंडाल में बीठा हुजनि, जामी चंद जो कॉलर बाइक ते अची ऐं हुते शेख साहब ते ॻाल्हाए माण्हुनि खे ॿुधाए, वाए सोचण जी ज़रूरत आहे। हाणे ॿियूं ॻाल्हियूं अची बसि सुबुह जो असीं पाण में सभु जोड़ ठाहे वियूं, ऐं अमीर पंवर, जामी चंद जो, ताज जो, सभु पाण में जोड़ ठाहियूं, अची सोसाइटी खे खणूं सिगनि ते, त ॿाहिरि सां बदज़ौक़ थी विया आहिनि, हेड़ा थी विया आहिनि, होड़ा थी विया आहिनि, हीअं थी विया आहिनि, ॿुधनि ई कोन था। ऐं असीं वेठा अयाज़ जी ॻाल्हि करियूं, सिंध जी ॻाल्हि करियूं, हू सिंध सां बेशुमार प्यार था कनि। हू पंहिंजे मूं घिटिन में भले जीअं सिंध जा पोइ लॻ न बि खणी हुजनि, सुबुह जो सिंध आज़ादु करण वारे फ़लसफ़े सां हू मुतफ़िक़ बि न हुजनि, पर छा हू कोन था ॿुधनि त सिंधू देश जी धरती तो ते पंहिंजो सीस नमाया मिटी माथे लाइ ॿुधनि था? त आउं सम्झां थो त इन ते पाण खे वीचारणो पवंदो, इदारा जदीद अंदाज़ में ठाहिणा पवंदा, शेख साहब जी ट्रांसलेशन लाज़मन करणी पवंदी। अॼुकल्ह जेका ट्रांसलेशन आउं ॾिसां थो अचे पई, उहा सॼी AI वारी ट्रांसलेशन आहे। सॼी ट्रांसलेशन जेका आहे उहा AI बेस्ड ट्रांसलेशन आहे, उहा कॾहिं बि तख़लीक़ात जी नथी थी सघे, उहा ज़्यादती है, सख़्त हीर ज़्यादती है। AI आहे छा? AI सम्झण जी ज़रूरत आहे। असीं सभु AI जे पुठियां लॻा पिया आहियूं। मूं 2 कॉन्फ्रेंसुनि में जहिड़ो कयो आहे, हिकिड़ो लंडन में आलमी कॉन्फ्रेंस थी AI ते, एजुकेशन वर्ल्ड फोरम, जंहिंमें समूरी दुनिया जे 130 मुल्कनि जा मंत्री आयल हुआ। मूं उते जहिड़ो खाधो AI जे मामले ते। हींअर आउं मनीला में हुउसि, उते मनीला में मूं इन ॻाल्हि ते जहिड़ो खाधो त रेस्पॉन्सिबल यूज़ेज ऑफ AI इनएविटेबल आहे, पर रेस्पॉन्सिबल यूज़ेज ऑफ AI, छो त असांखे AI आहे छा पहिरीं सम्झण, असीं सम्झूं त AI छा आहे। AI असांजे समूरे माज़ी, असांजा पुरखा बुरखा वॾा, आऊं ॿिया ही फलाणा मुनीर चांडिया, सभिनी जी जेका हेसि ताईं जी जेका माज़ी जी प्रैक्टिस आहे ॾींहं ताईं, उनजी हिकिड़ी डेटा बैंक आहे। उन हिननि छा कयो आहे, उन डेटा खे मैनेज कयो आहे। मैनेज कीअं कयो आहे त तव्हां कैचवर्ड विझंदो, उन जे रिलेटेड जेको मवाद हूंदो तव्हां हिकिड़ी रही वेंदा। मूं त सवाल इहो उभारियो त अॼु छा असां पंहिंजे ॿार खे इहो ॾेई छॾियूं हथ में किताब, त हुनखे सुबुह जो मज़मून लिखणो आहे, ॿार खे सुबुह जो तोते ते मज़मून लिखणो आहे, त हू छा करियूं, तोतो रुगो हाणे इंटरनेट में डस पंहिंजे मेटा में हाणे तोतो जेको अची वञे उहो छापे छॾे, या असीं ॿार खे छॾियूं त हू तोते खे पाण ॾिसे ऐं पोइ तोते जे बारे में पंहिंजो रायो रक़म करे।
असां वटि हीअ शाइरी ॾिसो न जेके बि हले पई तक़रीबन AI ट्रांसलेटेड शाइरी आहे। अलाए हू शाइर छा पियो चवे, हू जेका हू ट्रांसलेट करे जेका वॾेरी ॾिए पई AI वारी, उहा अलाए छा पई ॾिए। सो इन ते जामी साहब करिणो इहो पवंदो त आउं सम्झां थो त लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे, इनखे विज़िट करियो। आगा रफ़ीक बि वञे उते, अज़ीज़ गोपांग बि वञे, अमीर पंवर बि वञे, जामी चांडो बि वञे, हुनखे गाइड करियो। ऐं पंहिंजा सिंधी जेके बेस्ट दुनिया में डिजिटल जी दुनिया जा जेके एक्सपर्ट वेठा आहिनि उनखे क्लब करियो। ट्रांसलेशन अव्हांखे करणी पवंदी, तर्जुमे निगारी अव्हांखे करणी पवंदी। जेके हुनखे सम्झो था त शेख साहब चवणु छा पियो चाहियो, हू तर्जुमो उल्टो न थी वञे, वाट मनी क्या माड़ी गो वारो, या उहो तर्जुमो न थिए त बेटा तर्जुमा करो कि लड़की नीचे खड़ी है कि सर गर्ल अंडरस्टैंडिंग, जी बेटा तर्जुमा करो कि सदर में गोलियां चल रही हैं कि सर टेबलेट्स आर वॉकिंग इन द प्रेसिडेंट। तर्जुमो माना तर्जुमो उही कंदो जंहिंजी तख़लीक़ी सलाहियत ओतिरी न, पर उनखां भले जेतिरी बि घटि हुजे, पर हुनखे हू सम्झी सघे त हुन चवणु छा पियो चाहियो, हुनजो मौज़ू छा आहे। उहे तर्जुमे निगार खपनि, उहे तर्जुमा थियनि। ऐं उहो तव्हां रखो हिननि मीडिया ते, दुनिया में छॾे ॾियो, तव्हांखे पाणी दुनिया ॿुधंदी, पढ़ंदी, परखंदी। सो डॉक्टर समेजा साहब, आउं वधीक कोन थो वठां, जो हेॾो लंबो लेक्चर आहे। रफ़ीक फ़कीर पाण पोयां बतन ते वेंदो खामखा जो पाण हिनखे सदाई अदबी प्रोग्रामनि में घोर खां विञायो छॾियो। सो पाण वारे फंक्शन में इहो हूंदो, वेंदो के शादियुनि वादियुनि में पंहिंजी गुज़र सफ़र कंदो। सियारो हिननि जी सीज़न आहे, छॾियो त वञी ॻाइनि। त ही पंहिंजो कलाम वलाम ॿुधाईंदा, वरी ही वेंदा ओॾां पाण वारी जेका कहाणी ईअं अथई त अदा छा थी नांग जी शादी हुई, हा पोइ छा थियो, चेरा पोइ रुॻो फूक ते ज़ोर। आर्ट काउंसिल ऑफ असांजी हैदराबाद इसाक समेत जो तारुफ़ जो मोहताज कोन्हनि, कुदरत उन्हनि खे डायरेक्टर जी हैसियत में, चेयरमैन जी हैसियत में हिन इंस्टीट्यूट हुन एॾियूं त ज़बरदस्त रवायतूं क़ाइमु कयूं आहिनि। हुन नेशनल इंटरनेशनल लिप्यूट जूं जेके ॿोलीअ खे फ़रोग़ जे लाइ, जो सच पुछो त हिन खां पोइ जेको अचे पियो न, उहो इस्म आज़म पढ़ंदो पियो अचे त ख़ुदाया मूंखे एतिरी शोहरत ॾिजई। रेन बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी, मूं मुर्गी पंहिंजो पान ॾिठो रुताई ॻाढ़नि ॿेरनि जी। क़ाबिल एतिराम साईं सरदार शाह ऐं साईं जामी चांडू साहब, साईं नसीर मिर्ज़ा साहब, साईं ताजुर साहब, साईं आगा रफ़ीक साहब ऐं बेहद मोज़िज़ डॉक्टर तमीना मुफ्ती साहब, अली दोस्त, अज़ीज़ मुंहिंजा दोस्त, तव्हां सभिनी जी महिरबानी जो तव्हां अॼोके ॾींहं खे मल्हाइण लाइ या अयाज़ साहब खे मिनता ॾियण लाइ असांजे आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद सॾ खे मान ॾिनो। हालांकि साईं सरदार शाह हिन जो कोई शेड्यूल में न हुयो, पर जॾहिं हुन पढ़ियो त जामी साहब जो लेक्चर आहे त मूंखे चई मां ज़रूरु ईंदुसि ऐं ॿुधंदुसि अची, तक़रीर न कंदुसि। पोइ असां हुनखे मिनत करे ज़ोरीअ इन जो हिसो बणायो। सो तव्हांजी तमामु घणी महिरबानी त तव्हां अॼोके तक़रीब खे मान बख़्शो। ज़ाहिर आहे शेख साहब असांजो हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे, हिकिड़ो अहिड़ो जदीद सिंध खे अलींदड़ फ़र्द आहे जंहिंखे जेतिरो बि मान ॾिजे ऐं जेतिरो बि यादि कजे ऐं जेतिरी बि उन ते घण तरफ़ी तहक़ीक़ कजे, उन जा तर्जुमा कजनि, उनखे दुनिया ताईं पहुचाइजे। मां सम्झां थो उहो असांजी इज़त में इज़ाफ़ो ई कंदो, असांजी शान में वाधारो ई थींदो। ऐं अयाज़ जेकॾहिं असांजी सुञाणप आहे त मां सम्झां थो असांखे को लहर लोड़ कोन्हे को। ऐं आर्ट्स काउंसिल हैदराबाद ही को अहसान न कयो आहे, हीअ हुनजो अयाज़ सां हिकिड़ो जेको रिश्तो आहे असां सभिनी जो गॾियल, उनखे ज़हन में रखी असां इहा जेकी तक़रीब मुनक़िद कई आहे। मां तव्हांजो वधीक वक़्तु नथो वठां, छाकाणि त मां पाण तव्हां सां गॾु रफ़ीक फ़कीर खे ॿुधणु चाहियां थो। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।
सदा नासूर अंदर में उखरी पया रही मुझे रूह में रही मुझे रूह में सदा तुझी सूह सदा तुझी सूह सदा तुझी पलक तुझे प्यार जी तू न आए न आए न आए अजा तू न आए न आए न आए अजा तू न आए न आए न आए अजा तो असांखे पियो आज़मा